हैदराबाद में मेंबर सिंध बार काउंसिल जे चूंडिजी आयल मेंबर मीर अहमद मंगरियो ऐं केबी लिगारी जी कामयाबी ख़ुशीअ में सिंध यूनियन पार्टी तरफ़ां तक़रीब मुनक़द कई वई, जंहिंमें सियासी समाजी शख़्सियतनि ऐं वकीलनि शिरकत कई। तक़रीब जी सदारत सिंध यूनियन पार्टी सदर सैयद ज़ैन शाह कई ऐं उन मौक़े ते अॻवाननि मीर मंगरियो, केबी लिगारी ऐं सैयद ज़ैन शाह खे लुंगी ऐं गुलनि जा तोहफ़ा पेश कया। अॻवाननि ख़िताब कंदे सिंध बार जे चूंडिजी आयल मेंबरनि खे मुबारकबाद ॾिनी ऐं चयो त 27वीं आइनी तरमीम ख़िलाफ़ कंहिं बि आइनी तरमीम नाले में सिंध जे वसीलनि मथां लॻंदड़ धाड़ो सिंधी क़ौम क़बूल कोन कंदी। सिंध जे वसीलनि ते क़ाबिज़ क़ुवतनि ख़िलाफ़ जदोजहद तेज़ कई वेंदी। क़ाबिल एहतराम मुंहिंजा साईं ज़ैन शाह साहब, मोहतरम सिंध बार काउंसिल जी खटियल इलेक्शन साईं मीर अहमद मंगरियो साहब, कामयाब उम्मीदवार सिंध बार काउंसिल साईं केबी लगारी साहब, भाउ रोशन बुर्लो साहब, स्टेज ते वेठल दोस्त, पिंडाल में वेठल मुंहिंजी भेनरूं, पिंडाल में वेठल मुंहिंजा भाउर दोस्तो, अस्सलाम वालेकुम जी सिंध। भाऊ मीर अहमद जी कामयाबी खे असां सिंध जी कामयाबी सम्झूं था। भाउ मीर अहमद मंगरियो ग़रीबनि जो हमदर्द, सिंध जे क़ौम परस्त कारकुननि जो हमेशह जॾहिं बि उन्हनि ते कूड़ा केस थियनि उन्हनि जी पोइवारी करणु, छा ॻाल्हाइजे मीर साहब ते। वेठा आहिनि दोस्त मीर साहब जे लाइ, उहे सभु ॻाल्हाईंदा, केबी लगारी साहब लाइ साईं ॻाल्हाईंदा। तमामु मौज़ जेके महिमान आहिनि उन्हनि खे हिकु दफ़ो भलीकार चऊं था। सिंध यूनाइटेड पार्टी जा सरबराह, सिंध जा मज़ामती किरदार, सियासी मज़ामती किरदार, मुतहरिक किरदार सैयद ज़ैन शाह खे गुज़ारिश आहे साईं जिन अचनि ऐं पंहिंजे ख़्याल जो इज़हार कनि। ख़ुशीअ जी ॻाल्हि इहा आहे त जिदोजहद जे ज़रिए, कंहिं एजेंडा जे ज़रिए शयूं अॻिते वधनि पियूं ऐं ही दोस्त चूंडिजी आया ऐं उहो पॉपुलर वोट अॻे त सिर्फ़ु मैनेज थींदियूं आहिनि, इहे जेके बि इदारा आहिनि इहे मैनेज थींदा, पर पॉपुलर वोट, नौजवाननि जो वोट, उहो पंहिंजे जिदोजहद, वतन दोस्ती, रूल ऑफ लॉ, कॉन्स्टिट्यूशन इन ते पियो पवे ऐं उन जे बुनियाद ते मौक़े परस्त ऐं ॿिया जेके हुकुमरान जमात जा माण्हू, मूंखे जेका दोस्तनि खां मालूम कयूं त काफ़िन पहिरीं इन्हनि हिकिड़ी बार में ऐलान कयो त हीअ असांजो पैनल आहे हुकुमरान जमात। एतिरी उनजे रिएक्शन आयो जो सवाइ थोरनि जे ॿियनि पंहिंजो ग्रुप बि अनाउंस न कयो कि असीं हुकुमरान जमात जा के नुमाइंदा आहियूं। इहा आहे सोसाइटीअ में जेॾी महिल चेंज अचे थी त पोइ इहे जेके ॿाहिरूं पिया हूंदा आहिनि उहे पंहिंजी इहा मुनाफ़िक़ाना चहिरो बि लिकाईंदा आहिनि ऐं माण्हुनि खे उन मुनाफ़िक़ीअ में या धोखे में वोट वठी अॻिते वधणु चाहींदा आहिनि। उन करे यकीनी तौर ते ही फतेह सुठी आहे ऐं हींअर हज़ारनि में आहिनि वकील ऐं ही इलेक्शन जा इहे सिंध बार, पाकिस्तान बार, यकीनी तौर ते असीं चाहींदासीं त इन में अहिड़ा माण्हू न हुजनि जहिड़ा अॼु कोर्टुनि जा जज आहिनि, जिन जी का सेंटिटी कान्हे। असांजो हिकिड़ो दोस्त आहे वकील कराचीअ में, ऐं मूंखे चईंदा वेठो आहियां, भले तव्हां अचो। मूं चयो घर छो वेठो आहीं? चई अॼु ॿिए खे मोकिलियो अथमि, छो त कुझु अहिड़ा जज आया आहिनि जिन जे साम्हूं पेश थियण में हुननि खे शर्म थो कोन, मूंखे थो शर्म अचे। इहो सची थो ॻाल्हि तव्हां सोची हुन घर वेठो आहियां, छो त कचहरी करियूं। त इहा पस्ती मजमूई तौर ते मुआशिरे में अचे पई। इहा पस्ती तव्हांखे सिविल सर्विसिस में माण्हू आहिनि उन्हनि जी अहलियत ऐं किरदार ते में अचे पई। इहा पस्ती पॉलिटिशियन्स जे हिसे में तमामु घणी आहे, हमेशह शाहूकार रही आहे इन में पस्तीअ में। 74 पाकिस्तान पीपुल्स पार्टी जा हीअं मर्द ऐं मायूं मेंबर आहिनि, उन्हनि खे ख़बर कोन्हे, हिकु ॿिनि जी ख़बर ॿुधायो, उन्हनि खे ख़बर कोन्हे त छा ते असांखे उथी बि
येस करणी आहे जो आइन में तरमीम क़ौमी असम्बली पंहिंजी अहमियत ख़तम करे चुकी आहे छो त आइनी चेंज ही उहा चेंज हूंदी आहे जेका पब्लिक इंट्रस्ट में कई वेंदी आहे या नेशनल इंट्रस्ट में कई वेंदी आहे उन खे जेके नयूं चेंजिस ईंदियूं आहिनि उहे त सिविल सोसाइटी में लाइबियूं आहिनि प्रेस क्लबनि में लाइबियूं आहिनि बार्स में लाइबियूं आहिनि डिस्कशन क़ौमी असम्बलीअ में एजेंडा ईंदी उन ते महीना बहस थिए हिकु हिकु मेंबर उन में हिसो वठे सम्झी पोइ उन में कॉन्स्टिट्यूशन में तब्दीलीअ जी ज़रूरत हूंदी आहे पर हिन वक़्त ते जीअं 6वीं तरमीम थी असां हिन जे पुठियां हुआसीं त असली मसौदो मिले पर असांखे बि 3 मसौदा मिलिया जेके असीं पुठियां हुआसीं 6वीं तरमीम में थो ॿुधायां ही जंहिं ॾींहुं 27 जी अनाउंसमेंट कई अथनि असीं मसौदे जे पुठियां आहियूं पर सवाइ मीडिया जे जेका ख़बरूं पयूं आहिनि को पन्नू न पियो अचे ऐं मेंबरनि वटि बि कोन्हे जेॾीमहिल शहबाज़ ऐं बिलावल ज़रदारी मिलिया आहिनि त चयूं त ॿिन्ही वटि पना कोन हुआ हाणे जेके जंहिं तरमीम खे कराइण ते पिया वञनि उन ते रुॻो पाण में वंड कीअं करणी आहे इक़्तिदार जी इन ते पिया सोचीनि बाक़ी चवंदा त ॿियनि खे ख़बर हूंदी उन करे अहिड़े क़िस्म जी जेका चओ था जो घणो अची वई आहे या एजेंडा कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट्स पर जेकॾहिं थियनि थियूं 2-4 जुमलनि में चवां ही चेंजिस जंहिंमें अदलिया ये पार्लियामेंट पंहिंजी सुप्रीमेसी विञाए वेंदी अदलिया पंहिंजी ताक़त विञाए वेंदी जंहिंजे नतीजे में इंसान जा बुनियादी हक़ गैर महफ़ूज़ थींदा या सलब थींदा जॾहिं अदलिया कमज़ोर थींदी आम माण्हू पंहिंजनि हक़नि खां महरूम थींदो ऐं फाइनेंशियल जेके असांजा राइट्स आहिनि जेके कॉन्स्टिट्यूशनली प्रोटेक्टेड आहिनि असांजो 7वां वार्ड जेको आहे जंहिंमें NFC आहे जंहिं ते ही NFC ठहियो आहे उन में विरासत हिकिड़े फार्मूले ते 82% 73 कॉन्स्टिट्यूशन में कारो कानून जंहिंजी 73 जी ॻाल्हि थी हलिजे उन में 100% पॉपुलेशन ते बेस हो हींअर जेका या गवर्नमेंट जेका आंदी हुई NFC जी NFC उन में 82% पॉपुलेशन ते ऐं पोइ बाक़ी 18% ॿियनि फैक्टर्स ते हो बैकवर्डनेस ते ऐं कमाईअ ते उन ते पर हिन वक़्त ते जेका अमेंडमेंट थी अचे उहा पॉपुलेशन ते कोन थी अचे उन खां बि वियल थी आणण जो प्रपोज़ आहे उहा इहा आहे त विरासत जो जेको कॉन्स्टिट्यूशनल प्रोटेक्शन आहे विरासत जो इहो ख़तमु थिए माना जॾहिं जंहिंखे वणे जेतिरो ॾिजे माना असीं जेको हक़ आहे सो पिनंदा वरितूं को सूबो पिने या पंहिंजो सौदो करे या हुकुमरान सौदो करे पोइ हू पंहिंजा मुस्तक़बिल जा उन लाइ कुझु वठी अचे माण्हुनि लाइ NFC असांजी मिल्कियत आहे NFC में 4 टैक्सिस आहिनि असांजो जनरल सेल्स टैक्स जेको 73 जी आइन खां पहिरीं वेंदे अंग्रेज़नि जे दौर में बि अंग्रेज़नि जे दौर में 73 जी आइन खां पहिरीं मुख़्तलिफ़ फार्मूलनि तहत कॾहिं 100% सेल्स टैक्स प्रोविंशियल सब्जेक्ट हो पोइ आख़िर में अची 50% ते 62% ते अची बीठो पर हिननि में पोइ सेल्स टैक्स जनरल सेल्स टैक्स सॼो मर्कज़ ॾे हलियो वियो उन मां 2 महीना पहिरीं NFC वॻी कारो मुंहुं करे वेठा आहिनि 1.5 ट्रिलियन जेको अंग आहे उहो सिर्फ़ु पेट्रोलियम डेवलपमेंट लेवी में फेडरेशन खणी वई आहे जेका NFC जो वॾे में वॾो हिसो हो त उहा ख़तमु पर हाणे जेकॾहिं इहो क़ैद ख़तमु थियो वञे त असीं पंहिंजो नाणो विञाए वेही रहंदासीं SIFC जे नाले में स्पेशल इन्वेस्टमेंट फैसिलिटेशन काउंसिल जे नाले में
असांजा नेचुरल रिसोर्सिस या असां कंहिंजे जेके असांजा असेट्स आहिनि, रुगो नेचुरल रिसोर्सिस न, जेके बि असांजा सूबनि जा या मुल्क जा असास आहिनि, उन्हनि ते फ़ैसिलो करण जो इख्तियार न सूबाई असेंबलीअ खे आहे न क़ौमी असेंबलीअ खे आहे। बॉडी ठही आहे, सेक्रेटेरिएट ठही आहे, उहा आहे SIFC, जंहिंजो ख़्वाबु ॿुधायो वियो त ही SIFC उहो इदारो हूंदो जंहिंसां फॉरेन डायरेक्ट इन्वेस्टमेंट ईंदी, सॼा मुल्क बसि अरब खरब मोकिले ॾींदा ऐं मुल्क में ख़ुशहाली अची वेंदी। इन फॉरेन डायरेक्ट इन्वेस्टमेंट में रुपयो बि न आयो अथनि। सऊदी अरब, कतर, जिन खे वेकू आहिनि, उन करे ख़ुदि ही जेके कूड़ा ठाहिनि था सब्जेक्ट्स, ऐं इहो सॼो ख़्वाबु ॾेखारे ऐं असांजूं ज़मीनूं लखा एकड़ ज़मीनूं फवाईंदा वञनि, कंपनी सरकार खे मिलंदियूं वञनि। असांजा मिनरल्स एंड माइंस खे ॿाहिरि ॾियण जो फ़ैसिलो, कंहिंखे ॾियण जो फ़ैसिलो पार्लियामेंट में नथो बहस थिए। पोइ ही पार्लियामेंट आहे रबर स्टैम्प आहे, जेका तव्हां जाली इलेक्शन जे ज़रिए आणियो था, वरी जे अंग पूरो नथा करे सघो आइन जी तरमीमनि जो, त वरी हिकिड़नि माण्हुनि खे सीटूं ख़तमु करे वरी उन्हनि जो पूराओ करियो था, जेको तव्हांखे हींअर नाअहलीअ जे नेशनल असेंबली ऐं सेनेट में अंग अखर पूरा करण जा कया अथनि। उन करे इन्हनि थ्रेट्स खे जंहिं बुनियाद आइन जा हिलाए छॾिया आहिनि, पाण खे यकीनी तौर ते हिनखे ज़हन नशी करणो पवंदो त असांजे जाग्राफी खे बि थ्रेट आहे। छो त जेकॾहिं उहा शिक का क़ौमी असेंबली खे इख़्तियार न आहे सूबनि ठाहिण जो, पर जेकॾहिं इहो शिक रुगो विझी छॾीनि, भले हींअर कुझु बि सूबा न ठाहीनि, त इख़्तियार आहे नेशनल असेंबलीअ खे, त पोइ पाण छा कंदासीं? अददी अक्सरियत ते त हूअं ई हेजमनी आहे पंजाब जी। उन करे ऐं हाणे त पंजाब जी छा धारियां दलाल हिननि खे सिंध में त सभिनी खां घणा था मिलनि। ए रबर स्टैम्प करण वारा जिन में क़ौमी गैरत जो का रतीब कान्हे, उन करे जाग्राफी खे थ्रेट जो इम्कान आहे। रुगो कॉन्स्टिट्यूशन में इहा तब्दीली करे छॾी जेका मूं तव्हां सां ज़िक्र कई। असांजी ख़ुदमुख़्तारीअ ते वॾी ज़रब आहे। असांजे नेशनल फाइनेंस कमीशन जेका आहे उनजी पूरी शिकिल ई मटाए था छॾीनि। पार्लियामेंट असांजी सुप्रीमेसी ख़तमु पई थींदी वञे, छो त अमलन ख़तमु थी चुकी आहे। इहे सभु जेकॾहिं थ्रेट्स आहिनि ऐं कोर्ट्स खे अॻे त कैंगरू चवंदा, पर हाणे त अलाए छा चवंदो, सजाद ॿुधाईंदो। कैंगरू खां हेठि साईं छा थींदो आहे? त अहिड़े क़िस्म जूं कोर्ट्स जेकॾहिं थी वेंदियूं त पोइ ख़ुदि सुवालु आहे त हितां जा माण्हुनि जी मुस्तक़बिल, पाकिस्तान जो 24 करोड़ ऐं सिंध जे 6 करोड़ माण्हुनि जे मुस्तक़बिल संदन दाह ते लॻियल आहे, जेको हिन कॉन्स्टिट्यूशन जे ज़रिए ही जेको कॉन्स्टिट्यूशन जे ज़रिए कॉन्स्टिट्यूशनल मार्शल आहे था आणनि। सिविलियंस वरी हिकिड़ी ॿी शिकिल में सिविलियन मार्शल आहे, सम्झो त लॻी पई आहे, जेका तव्हांखे नज़र थी अचे। या जेको उहिदो जेको चवनि था सुप्रीमेसी ठहंदी, या उहिदे जे सभिनी खां थींदो सुप्रीम थींदो इदारनि जो सरबराह। सवेल दोस्त केरु ॻाल्हाए वियो आहे, उहो मुंहिंजे ख़्याल में काफ़ी सुठी माना हुई। कंहिं दोस्त ॿुधायो त सिर्फ़ु ॿुधाइणो चाहे त मौजूदा जेके फ़ौजी सरबराह आहे उनजो मफ़ाद ऐं उनजी टीम जो मफ़ाद किथे थो बीहे। ॿुधाइणो चाहे त तव्हांजो अमीन छा अथसि नालो, हिनजो तरमीम जेको हिनजो BRS कोर्ट जो अमीनुद्दीन ख़ान, बाबा तुंहिंजी बि उमिरि 5 खां 8 था करे छॾियूं, हल तूं बि हल। वरी हीअ थो चए साहिल मूंखां कनम चई त इहो तकीरम चई वियो KB त पंहिंजो ही जो माठ आहे नवाज़ शरीफ़, नवाज़ शरीफ़ जो माठ आहे, हू रुगो माठ ॾे मां त 5 साल पहिरीं
मुल्क जो हीरो हुउसि, पंजाब जो जी वोट मुंहिंजे ज़बान सां थींदो हो, हीउ मूंसां थी छा वियो आहे। हाणे कुतो बि खाधुमि, कुख बि कान भरींदुमि, सो उन करे माठ मची वियो आहे मियां साहब, इन जा माठ अथसि। बाक़ी ही त धारियुनि जा दलाल पाकिस्तान पीपुल्स पार्टी, ही जमात जंहिं ही सॼे वतन जो सौदो पंहिंजे क़ौमी गैरत खां वांझियल इन्हनि 74 मुल्क जे MNAs पंहिंजी सदारत ऐं पंहिंजे उहिदनि जे लाइ हाणे लीलाड़ींदा वतन। हींअर जेके फ़ोटू ॾिठा हुआ त अॼु का मीटिंग थियणी हुई, को कल्ह थींदी, कुझु बि कोन हो। 2 महीननि खां वठी मामला ठाहिया, ख़तमु थिया पिया आहिनि। ही फोटो सेशन आहिनि, माण्हुनि खे धोखो ॾियण जा हिकिड़ा तरीक़ा आहिनि। उन जे करे इहा ड्रामेबाज़ी जेकर रियासत करे थी, पार्लियामेंट में बहस नथी करे ऐं पार्लियामेंट खे ग़ैर अहम करे थी, जाली इलेक्शनी निज़ाम उन ते हावी मुसलत आहे, त पोइ पाण खे जेके बि क़दम माज़ी करीब में खॼा आहिनि कॉन्स्टिट्यूशन ते, उहे इन गठजोड़ जे ज़रिए 26 तरमीम में बि आई, 27 में बि आई, जेका न का पब्लिक थी थिए, न का असेंबली में बहस थी थिए, ऐं नानीअ वेड़ो करे वेठा आहिनि। उन करे असांखे जोड़ींदड़ केरु आहे, हिन मुल्क खे जोड़ींदड़ कहिड़ो सबबु आहे जो असां सिंध, बलोचिस्तान, KP, पंजाब हिकिड़ो मुल्क आहियूं। किथे लिखियलु आहे? आसमान ते त लिखियलु कोन्हे, न को कंहिं किताब में लिखियलु आहे। हिकिड़ो आइन आहे। असांजो सदर पाकिस्तान आइन खे मथां करे ऐं कैनालनि जो ऐलान थो करे छॾे। सदर पाकिस्तान आइन जो नथो मुहाफ़िज़ थिए, असेंबलीअ खां नथो पुछे, ऐं असांजे सूबनि जी मिल्कियतूं वञी खपाए थो अचे ग़ैर मुल्कनि खे, त ही दॿो आहे, असां खां वठो। जेकॾहिं मिल्कियत जा फ़ैसिला, अदलिया जा फ़ैसिला ऐं असांजे आइन जा फ़ैसिला ईअं साज़िश जे ज़रिए थींदा, त हीअ रियासत साज़िश जे ज़रिए थी ऐं केॾांहुं हली न वञे, ख़तमु न थी वञे। उन करे अहिड़े क़िस्म जूं साज़िशुनि करण वारनि खे असीं बाख़बर था करियूं त मुल्क खे कंहिं मुहज़ब नमूने सां हलायो, मुल्क खे आइन तहत हलायो, इंसाफ़ तहत हलायो, पाड़ेसरी मुल्कनि सां सुठा तालुकात करियो। अॼु कंहिंजी स्टेटमेंट आई आहे, फॉरेन मिनिस्टर जी आहे या कंहिंजी वज़ीर आज़म कंहिं चयो आहे त असांजे थंबो जेको आहे, असांजे फॉरेन पॉलिसी जो थंबो चीन आहे। वरी उन ॾींहुं विया OIC में, असांजे फॉरेन पॉलिसी जो थंबो इस्लामी मुल्क आहिनि। एग्रीमेंट वञी था कनि अरबनि सां, सऊदी अरब सां, त गॾियल हिक ॿिए जो दिफ़ा कंदासूं। बाबा ॿुधायो न त असां पैसा वरिता न, असीं हुननि जी चौकीदारी कंदासूं। न त अफ़गानिस्तान असां ते हमिलो कयो त सऊदी आयो छा तव्हांखे? कूड़ त न हणो। ही असांजा सिंध, गुजरात, ये मौजूदा सिंध, गुजरात ऐं राजस्थान या सिंध जी ओए एरियाज़ जेके पंजाब में आहिनि, ये नेचुरल बॉर्डर्स आहिनि। हिते ऐं उन ते जिते किथे पियो ॻाल्हायां त हिते असां वटि हर जाइ तां रस्तो हुजे, कोकरापार खुलियल हुजे, असांजो सखर खां जैसलमेर खुलियल हुजे, असांजा यानी 8 एग्ज़िट्स हुजनि, एंट्री ऐं एग्ज़िट पॉइंट्स। जितां दहशतगर्दी थी पए 50 सालनि खां वठी 8 ऑफिशियल एंट्रीज़ अफ़गानिस्तान खां आहिनि, जितां सॼी 45 सालनि खां वठी दहशतगर्दी थी आहे। 8 ऑफिशियल ऐं 100 अनऑफिशियल। केरु किथां थो टुपे, कंहिंखे झल न आहे। अहिड़े ग़ैर महफ़ूज़ मुल्क में असांजी नौजवान माण्हू, असांजी नई पॉपुलेशन रहणु पसंदि नथी करे, जंहिंखे जितां मौक़ो पियो मिले उहो भॼणु पियो चाहे। हिते अहलियत ऐं ईमानदारी जो राग ख़तमु थी वियो आहे। हिते सिंध पब्लिक कमीशन या ॿिया इदारा या ॿियूं, उहो बिल्कुलु उनखे पुठी ॾिनी वई आहे। जेकॾहिं ईअं ई मुल्क हलणो आहे
त आउं चवंदो त असां रुॻो पंहिंजो असांजा दोस्त पंहिंजो मुस्तहकम रखनि जीअं अॼु खटे आया आहिनि, पंहिंजो क़िबलो दुरुस्त कनि ऐं घणा हू पीढ़ीअ ते विकिजनि, राति लाइ सुबुह ॿुधाइजांइ केतिरा विका, त रुॻो पीढ़ीअ ते न विकिजनि, असांजा दोस्त बीहनि, ईअं आवाम में भरोसो थींदो। खोड़ सियासी अॻुवान थिया पर पंहिंजे ज़ाती उहिदे लालच पैसे जे करे विकिजी विया, हज़ारे लखे असांजा क़ौमी लॾो ॿिया मायूस थिया हुन मां। उन करे अॼु बि असांखे ख़बर आहे सिंध जे निज़ाम में अदा इस्माइल वारा वेठा आहिनि, हुकुमरानी अची वई पीपुल्स पार्टी जी, मरहूम ज़ुल्फ़िकार अली भुट्टे जी पीपुल्स पार्टी ठही वई, पर बाशऊर तालीमी इदारनि में शिकस्त खाईंदा यूनियन में न थी सघंदो। अॼु तव्हां वकीलनि वरी उन्हनि खे मैसेज ॾिनो आहे त जिते शफ़ाफ़ इलेक्शन आई या इलेक्शन निज़ाम थींदो उते वकालत मां तव्हांखे थोरे छॾियो, ऐं टेक्नोलॉजी जो इस्तेमालु करे, बायोमेट्रिक्स EVM ऐं ॿियनि जा इस्तेमालु करे ही कंपनी सरकार जी असांजे इलेक्शन में मुदाख़लत, असांजे पैसे वारनि जी मुदाख़लत, हिननि जागीरदारनि ऐं चङनि मुड़ुसनि ऐं बेमान ऑफिसरनि जी ऐं रिटर्निंग ऑफिसरनि जी ऐं जाली इलेक्शन कमीशन जे ज़रिए इलेक्शन निज़ाम शफ़ाफ़ थिए, सिंध जो माण्हू बि हिननि खे ईअं थोॾे छॾींदो जीअं वकीलनि थोॾियो ऐं शागिर्दनि छॾींदो। अॼु बि असांजी दावा आहे सिंध बदिलजे थी, अर्बन सोसाइटी सिंध में हाणे रूरल 70% नंढे हूंदे पढ़ंदासूं आहे न आहे। हाणे सरकारी आदादो शुमार मुताबिक़ पोइ जेका सेंसस आहे 52% अर्बन आहे, उहा एॾी तेज़ीअ सां पई तब्दील थिए जो ईंदड़ जॾहिं आदमशुमारी थींदी त 60-65% अर्बन सोसाइटी थी वेंदी, ऐं अर्बन सोसाइटी कंहिंजी ग़ुलामी न कंदी आहे, हू पंहिंजे सिविक राइट्स खां बाख़बर हूंदी आहे, हू पंहिंजे बिहेवियर ईअं थींदो आहे जो बाशऊर माण्हूअ जो पंहिंजे हक़नि खां वाक़ुफ़ु हूंदी आहे, पंहिंजनि फ़र्ज़नि खां वाक़ुफ़ु हूंदी आहे। इनशाला असीं अहिड़ी सिंध जा ख़्वाह आहियूं, उहा तब्दीली जा ख़्वाह आहियूं जेका असांजे पंहिंजे मुल्क जे अंदरि ख़ुदमुख़्तार सिंध जेका पंहिंजे वसीलनि जी मालिक हुजे, जंहिंखे पंहिंजो हक़ हुकुमरानी जो पूरो हक़ हुजे, जंहिंमें मुदाख़लत न हुजे, ऑफिसुनि जे मार्फत इशारनि ते न हलंदी हुजे, उहा उनजा ख़्वाह आहियूं। ग्रैंड डेमोक्रेटिक अलायंस हिन 27वीं तरमीम खे रद्द कयो आहे 3 ॾींहं बयान जे ज़रिए। तहरीक तहफ़ुज़ आईन पाकिस्तान कल्ह इस्लामाबाद जी मीटिंग में हिन खे मुल्क लाइ तबाह कुन ऐं ख़तरनाक करार ॾेई रद्द करे छॾियो आहे। असां सम्झूं पिया ही जेको थी रहियो आहे 2022 खां, हूअं त पहिरें ॾींहं खां, पर 2022 खां जेको थी रहियो आहे इहो हिकिड़ो अहिड़ी साज़िश तहत थी रहियो आहे जेको बैरूनी आका, मुल्क जा ताक़तवर दुरियूं, सिविल मिलिट्री ब्यूरोक्रेसी, करप्ट पॉलिटिशियन ऐं करप्ट सिविलियन ब्यूरोक्रेसी, इन्हनि गॾिजी सॼे मिल्कियत ते, माल ते ऐं पंहिंजनि ज़ाती फ़ाइदनि ऐं उहिदनि ते सॼे मुल्क खे दाव ते लॻाए छॾियो आहे ऐं 2024 जी जाइली इलेक्शन कई ऐं हाणे तेज़ी सां आइन में तब्दीलियूं करे रहिया आहिनि। उन करे छा चवंदा आहिनि त घणनि बीमारियुनि जो हिकु इलाजु TTAP जेको 24 ते जलसो करणु अचे पई, या ख़ुशनसीबी ॿुधिजो MNA MPA ॿियनि सूबनि में वधीक आहिनि इन TTAP में, हितां आहे ई कोन। पर कंहिं छा चइबो छातीअ ते हथु कोन कयो, मूं हथु छातीअ ते असीं सिंध खां शुरू कंदासूं ऐं 14 तारीख़ ते जलसो आहे, तव्हां भेनरुनि भाउरनि खे चयो अचिजो। उन करे पाण मुस्तक़िल मिज़ाजी सां हिन मौजूदा जाली निज़ाम, जाली इलेक्शन कमीशन ऐं ही कूड़ी पार्लियामेंट ऐं दलालनि जा देरा ईअं चइबो, दलालनि जा देरा जेके भरिया पिया आहिनि क़ौमी असेंबलीअ में ऐं सेनेट में,
इन्हनि जे आइनी तरमीमुनि खे न मञींदासूं ऐं हिन मुल्क जे मौजूदा सिस्टम खे ख़तमु कंदासूं ऐं हीअ इलेक्शन ई जेको जाली इलेक्शन आहे हीअ हुकुमरानी आहे इनखे ख़तमु थियणु घुरिजे ऐं अवाम जे तरफ़ राब्ता मुहिम में निकिरूं पिया 24 खां सॼे मुल्क में इन लाइ राब्ता मुहिम करे ऐं किरोड़े अवाम जे ज़रिए जीअं सिंध में पाणीअ जे मामले ते सिंध जे माण्हुनि जे इज्तिमाही शऊर हुननि खे न खुटंदड़ जिदोजहद जे ज़रिए शिकस्त ॾिनी इंशाअल्लाह मुल्क जे महकूम मज़लूम ऐं पीड़ियल ऐं सियासी आज़ादीअ जा ख़्वाह माण्हू गॾिजी ही मौजूदा सिस्टम खे दफ़न कंदा ऐं हिन मुल्क खे नए सिर तामीर कंदा। महिरबानी जी जंहिं ख़ासि करे प्रोग्राम सजायो वियो उहो आहे ऐं हिन डिवीज़न जो टॉप वोट खणण वारो सभिनि खां वधीक वोट खणण वारो ऐं जाम शोर साइड ॿार असांजी हैदराबाद खां पर सॼी इन दोस्तनि सां नौजवाननि जे हिमत सां सॼी गर्मजोशी आणण वारा दोस्त हिते मौजूदु वेठा आहिनि। असां सभिनि जो अॻुवान सियासी ऐं वकिला जो अॻुवान मीर अहमद मंगरू साहिब गुज़ारिश अचनि ऐं पंहिंजे ख़्याल जो इज़हार कनि। सिंध बार काउंसिल जी इलेक्शन में असां गुज़िरियल ही 3 इलेक्शन सॼा पाण हिसो उन में वठूं पिया। 2014 में आउं इलेक्शन कई मां इलेक्शन कुझु वोटनि तां लूज़ कई हुई ऐं जॾहिं त लास्ट इलेक्शन जेका हुई उन में सज्जाद साहब उम्मीदवार हुआ ऐं उन इहा इलेक्शन खटी हुई। असांजो 2014 में भी मक़सदु इहो त उम्मीदवारी रुगो इन लाइ कान्हे त को खटूं था ऐं पोइ कंहिं मनसब ते माण्हू ईंदो, पर असांजो ख़्यालु इहो त असां वकीलनि सां मुखातिब थियूं, बारुनि में वञूं, वकीलनि सां ॻाल्हायूं ऐं असांजा जेके आइडियाज़ आहिनि उहे उन्हनि सां शेयर कयूं। जीअं सिंध में घणो क़ौम परस्त हल्को 88 जे झेड़नि जी पैदावार आहे, ईअं ई अॼु जो मौजूदा वकीलनि जो सॼो कैडर जेका लॉ कॉलेजिस जी एॾी भरमार आहे उहे सभु 2007 जी जिदोजहद जी पैदावार आहे। 2007 में जॾहिं जनरल मुशर्रफ चीफ जस्टिस पाकिस्तान इफ्तिखार मोहम्मद चौधरी खे चयो त रिज़ाइन कयो ऐं उन रिज़ाइन न कई, रेज़िस्ट कयो, तॾहिं सोशल मीडिया जो एतिरो दौर कोन हो। ॿिए ॾींहं ते डॉन जेको उनजो फ़ोटो छापियो सुबुह जो फाइल खणी वियो पियो पंहिंजे हाउस खां कोर्ट ताईं, त उनखे ज़दोकोब कयूं, क्रिमिनली इंटिमिडेट कयूं, उनजो हितां खां झलण जो फ़ोटो उहो छपियो ऐं पोइ वकील रोडनि ते अची विया। उनजे पुठियां हिकिड़ी कंस्पायरेसी थ्योरी आहे, ठीकु आहे, हूंदो आहे एवरीवेयर, कुझु ॻाल्हियूं हूंदियूं आहिनि, पर पोइ वकील जॾहिं रोडनि ते आया त इहो पहिरियों मौक़ो हो जो जनरल मुशर्रफ जे ख़िलाफ़ु हिन मुल्क में माण्हू रोडनि ते आया हुआ। न त नवाज़ लीग, पीपल्स पार्टी, उन ॿिन्हिनि जा लीडर ॿाहिरि वेठा हुआ, एग्ज़ाइल में हुआ ऐं उन्हनि जी पार्टियुनि में एतिरी वसत कान हुई जो उहे एजिटेट कनि। इहो मौक़ो वकीलनि जी जिदोजहद मुहैया कयो जो उहे बि रोडनि ते आया। मोहतरमा बेनज़ीर भुट्टो पाण पहिरीं उन एजिटेशन जो हिसो थी त जज खे जेको आहे सो तव्हां वापसि पंहिंजे मनसब ते वठी अचो, पर जॾहिं संदन गवर्नमेंट उन जी गैर मौजूदगी में आई त नवाज़ शरीफ़ इहो कमु पंहिंजो आसिफ़ ज़रदारी इहो कमु करण लाइ तयारु कोन हो। पोइ उन एजिटेशन में वरी नवाज़ लीग जेको आहे सो शरीक थी। बहरहाल इहो दौरो जो पाकिस्तान में जनरली ही प्रोफेशन फोकस थियो। इन प्रोफेशन जे फोकस थियण खां पोइ नएं लॉ कॉलेजिस जी हिकिड़ी भरमार थी, नवां वकील हिन में आया ऐं अॻियां हली
असां उहे सभु जेके क़ौमी मकतब फ़िक्र जा माण्हू हुआसीं, हिन प्रोफेशन में अची वियासीं, असांजो हिकिड़ो कंसर्न हो, हिकिड़ो त हिन जुडिशरी में पंहिंजो स्पेस कीअं ठाहिजे। उहो स्पेस पंहिंजो माना मुराद ईअं कोन्हे त मूंखे कुझु थियणो आहे या असांजो त जेका एलिवेशन जजिस जी थिए थी उन में सिंध हाई कोर्ट में अॼु ॾींहं ताईं मुल्क ठहण खां वठी हींअर ताईं जेको तइदाद आहे उहो कॾहिं 50% सिंधी ॻाल्हाईंदड़ जजिस जो मुश्किल सां थियो हूंदो, हाणे वञी को थियो आहे। फ़ौरन 2007 जी हिन जदोजहद खां पोइ असां हिकिड़ी जदोजहद सिंध में हलाईसीं, एलिवेशन ऑफ सिंधी जजिस। उन में सॼी सिंध में प्रोग्राम थिया, सेमिनार थिया हुआ ऐं फाइनली असां स्ट्राइक जी हिकिड़ी कॉल ॾिनी हुईसीं। उन टाइम ते लीड कंदड़ कुझु दोस्त हुआ। उन्हनि ॾींहंनि में मूंखे यादि आहे सजाद ऐं मूं गॾिजी पलेज साहिब जो हिकिड़ो साॻे मौज़ू ते लेक्चर बि करायो। बहरहाल असांखे आउं सम्झां थो त उन टाइम ते समर मिलियो हिन जो, त एलिवेशन ऑफ जजिस में उन टाइम ते 11 जज खॼा, जंहिंमें 9 सिंध जा सिंधी ॻाल्हाईंदड़ जज हुआ। इहो माना सेकेंड स्टेप हो। शायदि इहो ईअं एतिरो फोकस्ड माण्हुनि जे ज़हन में न हुजे, पर इहा असांजी हिकिड़ी जदोजहद हुई जेका आउं सम्झां थो त सिंध में घटि में घटि जुडिशरी में तक़रीबन जेको आहे सो 50% तइदाद खणी आहियूं। मौलवी तमीज़ुद्दीन केस असांजो हिकिड़ो दोस्त अक्सर ॻाल्हि ॿोल कंदो आहे, उन रस्ता रोक करे छॾी त मथी जुडिशरी में या हाई कोर्ट सतह ताईं असांजो माण्हू रुकिजी वञे। ऐं अॼु ॾींहं ताईं उहा रोकथाम इन लाइ बि आहे, जीअं नवाज़ शरीफ़ चवंदो आहे त आउं रहमत हुसैन जाफ़री जो तोराइतो आहियां, जेकॾहिं उहो जज न हुजे हा त शायदि आउं टंगिजी वञा। आसमा जहांगीर बि ईअं चवंदी त बाबा तव्हांजी रस्ता रोक हिन लाइ थी थिए, तव्हां सन ऑफ सॉइल आहियो ऐं तव्हां सुभाणे स्टैंड वठंदा, तव्हांजे खमीर में इहा ॻाल्हि आहे, तंहिंजे करे तव्हांजी एलिवेशन में तव्हांखे इग्नोर कयो थो वञे। इहे असांजा विदिन प्रॉब्लम्स हूंदा। पर इन सां गॾोगॾु असां हिकिड़ी कोशिशि कई त हिकिड़ी कनेक्टिविटी कयूं सिंध जे क़ौमी मसइलनि सां, सिंध जी ॿारुनि खे कनेक्ट कजे। ऐं जेको सवेल दोस्तनि पंहिंजी गुफ़्तगू में कयो त इहो इल्ज़ाम लॻंदो त बाबा तव्हां ॿार प्रोफेशनल बॉडीज़ आहिनि ॿार जूं, ऐं तव्हां जेको आहे सो हुन में सियासत खे हुन में वठी था अचो। सो सियासत जेके इहे ॻाल्हि कंदा उहे फ़र्ज़ु कयो जीअं हींअर इलेक्शन्स थिया आहिनि, उहे जॾहिं सिंध बार काउंसिल में चूंडिजी ईंदा, सभ खां पहिरीं सियासी बंगलनि वटि उन्हनि जो वोट वेंदो। सभ खां पहिरीं सियासी बंगलनि वटि उन्हनि जो वोट वेंदो। ऐं जंहिं माण्हू खे वोट ॾींदा, जीअं चवंदा न त लीडर पोइ वरी वोटर खे सुञाणे ई कोन थो, ईअं उहो धणी उन्हनि खे सुञाणंदा बि कोन। पोइ कंसिडरेशन पैसनि जी हुजे, सिफारिश जी हुजे, वोट उन्हनि जो ईअं हलियो वेंदो। के बि ॻाल्हि कई जेका राति जो 3 बजे अदालतुनि जे खुलण जी ॻाल्हि कई, इहो छा आहे? हिन मुल्क में पावर कॉरिडोर्स में जुडिशरी इंतिहाई अहम आहे। ॿियो नंबर उनखे चवनि था, उनखे पहिरियों नंबर हुजणु घुरिजे, ॿियो नंबर कॾहिं बि अदालती निज़ाम खे न हुजणु घुरिजे। पर जेके पहिरें नंबर वारा आहिनि उन्हनि जी कोशिशि आहे त इहो ॿियो नंबर बि न हुजे। उनजे करे जेको आहे सो अमेंडमेंट्स जुडिशरी खे अंडरमाइन करण जी जेको आहे सो कोशिशि कई थी वञे। राति जो 3 बजे जेके अदालतूं खुलनि थियूं, उहे हिकिड़ी हुकूमत खे ख़तमु करे ॿी खे आणिणो आहे। उन में सॼो रोल पाकिस्तान बार काउंसिल ऐं सुप्रीम कोर्ट बार एसोसिएशन जे उहिदेदारनि जो अलॻि ऐलान पंहिंजे स्पीचिस में चई चुका आहिनि त असां जेको आहे सो इहो कयो। असां घणो वक़्तु उन्हनि दोस्तनि सां गॾु रहिया आहियूं। उन तक़रीब में सजाद बि शायदि हो, त चई त असां राति कोर्ट खोलाई। मां उनखे असांजे लीडर साहिब खे जंहिं महिल तक़रीर करे लही आयो, मां इहा त ॻाल्हि लिकाइण जहिड़ी आहे, तूं फ़ख्र सां थो ॿुधाई त असां अदालतूं खोल रहिया आहियूं, हिकिड़ी धुर खे फैसिलिटेट कयोसीं, ॿी धुर खे कढायोसीं हितां, इहो त ॿारनि जो कमु हुजणु न घुरिजे।
मजमूई तौर ते जेका ताक़त ठहे थी उन जो इस्तेमालु ईअं ग़लति थिए थो। हिते ॿारनि जो जेके एपेक्स बॉडीज़ आहिनि, जीअं पाकिस्तान बार काउंसिल आहे, जीअं सिंध बार काउंसिल आहे, उन जो ग़लति इस्तेमालु थिए थो ऐं पावर कॉरिडोर्स में उहे जेको आहे सो स्टेटस जो हिमायती ऐं शरीककार थियनि थियूं। असां इहा कोशिशि कई आहे, मां गॾियल नमूने सां चवंदुसि त सिंध जे मामलनि सां इनखे शरीक कयूं। अॼु सूरत हाल हुन जी ईअं आहे त गनी अमान खे पेश जॾहिं कनि था त उन जे केस में हसीब जमाली पेश थो थिए, जेको चीफ जस्टिस पाकिस्तान जो पुटु आहे, बैरिस्टर। मां इहा हिकिड़ी कनेक्टिविटी आहे, असां सम्झूं था असां ॿार खे पंहिंजे क़ौमी मामलनि सां कनेक्ट कयो आहे, जो हाणे उन जा नतीजा ऐं उन जा रिज़ल्ट्स इन सतह ते अचनि था। अक्सर मिसिंग पर्सन्स जेके थियनि था, असां उन्हनि जा पिटीशन्स दाख़िल कयूं था, पर कुझु तजुर्बो असांखे मिसिंग एडवोकेट्स जो बि आहे। सजाद नुमाइंदे हुजण जी हैसियत में जॾहिं गुफ़्तगू थींदी मूंखे फ़ोन करे चवंदो, यार ही त चवनि था त हिन खां बम मिलिया, हीअं मिलिया। मां चयो इहो अॻे हमरा जो यादि कर, उन लाइ चयूं पिए जंहिंखे छॾे ॾिनो, जी हा उन लाइ बि चयूं पिए। एवरी टाइम हिकिड़ो वॾो केस ठहियो पियो हूंदो आहे इल्ज़ामनि जो, त बाबा हीअं थियो आहे, पर इहो उन में ॻाल्हि का हूंदी कान्हे। सो आउं सम्झां थो त इहे ई सबब आहिनि। जीअं बबलो जो धरणो, उन में वकीलनि जो किरदारु पंहिंजे पाणी लाइ, पंहिंजे वतन लाइ जेकॾहिं हो, तंहिंजे करे इहो सबब आहे त हीअ इलेक्शन तमामु घणी फोकस्ड हुई। आम माण्हुनि, आम आवाम बि हिन खे ॾिसे पई, सोशल मीडिया जे ज़रिए वॉच बि करे त केरु पियो खटे, केरु पियो अचे। माना के बि कंसर्न थी वियो हलियो, आम माण्हू जो बि रुॻो वकील जो कोन हो, वकील त रुॻो वोट ते ॾिनो। सो असां सम्झूं था त असां जेके खटे आया आहियूं त असां इन ई सबबनि जे करे खटे आया आहियूं, त माण्हू सम्झियो आहे त शायदि असां उन्हनि जा निजात दहंदा आहियूं। एॾो वॾो एॾी तमामु वॾी अचीवमेंट कोन्हे। मां पंहिंजे अक्सर बार में इन जेके बार एसोसिएशन में गुफ़्तगू कंदुसि, बाराक ओबामा जी हिकिड़ी तकरीर कोट करण लाइ। उन में हू चवे थो त वोट सां का वॾी तब्दीली कान थी अचे, जो पॉवर्टी ख़तमु थी वेंदी ऐं पंहिंजो जेको आहे सो 100% का चेंजिंग्स अची वेंदियूं। हा, वोट सां रुॻो इहो थींदो त चङनि माण्हुनि जे खटे अचण सां तव्हांजे इदारनि में 4 चङायूं ईंदियूं, पर जेकॾहिं उते बेकार माण्हू खटे आया त तव्हांजा उहे इदारा रिवर्स थींदा। सो जेतिरो घुर्बल आउं सम्झां थो, असांखां जेकॾहिं एक्सपेक्टेशन्स तमामु घणियूं आहिनि, त आउं सम्झां थो त इहा तव्हांजी मोहबत आहे। अदरवाइज़ जेका असांजो डोमेन आहे, असां पूरी कोशिशि कंदासीं उन में रही असां पंहिंजो हिकिड़ो किरदारु अदा कयूं, ऐं उहो ज़रूरु कंदासीं। 27वीं आईनी तरमीम ते अॼुकल्ह सुवालु उथे थो। असांजो दोस्त हाईकोर्ट बार एसोसिएशन जो जनरल सेक्रेटरी इसरार अॻु में ऐलान करे वेठो आहे मुल्की सतह ते कॉन्फ्रेंस जो, हींअर असांखे जॉइन बि कयो अथसि। ऐं 27वीं आईनी तरमीम ते सिविल साईं ज़ैन सां थींदो ईअं त वकील पंहिंजी जॻह ते अमेंडमेंट्स आहिनि, मूंखे ख़बर हुजणु घुरिजे, पर आउं सिविल साईं खां डिस्कस पियो कयां, मूं पढ़ी करे मूंखे ॿुधायो तव्हां, छाकाणि जो साईं वारी बंदी में न हुन ते होमवर्क थियलु हूंदो आहे। सो 27वीं आईनी तरमीम में 3 उन जा जेके मुख्य कंपोनेंट्स आहिनि आउं सम्झां थो। हिकिड़ो त जुडिशरी खे अंडरमाइन करण जी इहा तयारी आहे, त सुभाणे जीअं अॼु हैसियत उन्हनि जी का हैसियत कोन्हे, हू चाहिनि था त सुभाणे सेशन जज जी हैसियत अहिड़ी पिए, उहो ॼण लॻे त SSP आहे या DC आहे। जुडिशरी जी हैसियत खे सप्रेस करणु चाहिनि था, ख़तमु करणु चाहिनि था। 27वीं आईनी तरमीम जो हिकिड़ो मुख्य पासो इहो आहे। ॿियो पासो हुनजो इहो आहे, उहा प्रोविंशियल ऑटोनॉमी जेका आहे उनखे घटि करणु था चाहिनि, जेका अॻे ई तमामु घटि आहे, उनखे घटि करणु था चाहिनि। पोइ NFC अवार्ड हुजे या कुझु पंहिंजो जेको आहे सो सब्जेक्ट्स आहिनि, उहे सूबनि मां वठी फेडरेशन खणी वेंदा, पर उनजो मक़सदु इहो आहे त प्रोविंशियल ऑटोनॉमी जेका असां उहा घटि थिए, मिनिमाइज़ थिए।
टियों जेको हुन में आहे त उहो मिलिट्री जो रोल ठाहिणु चाहिनि था, जेको असां ॿुधंदा ईंदासीं त आइनी तौर ते मिलिट्री जो किरदारु ठाहियो वेंदो हिन मुल्क में हुकूमतुनि में। टियों उनजो पर्पज़ इहो आहे त मिलिट्री जो जेको आहे सो उहो रोल ठाहिणु चाहिनि था आइनी तौर ते। ऐं बदकिस्मती सां सॼी दुनिया में जेके अमेंडमेंट्स थींदियूं आहिनि उहे अमेंडमेंट्स जा रीज़न्स इहा हूंदा आहिनि त जॾहिं प्रोसीजर्स में पार्लियामेंट्री प्रोसीजर्स में जॾहिं के पेचीदगियूं ईंदियूं आहिनि ऐं ॾुखियाइयूं पेश थींदियूं आहिनि त पोइ फील थींदो आहे त हाणे जेकॾहिं इते ई आइन में तरमीम आणिजे त ॿिए दफ़े इहे मामला न थींदा ऐं मुल्क तरक़ी कंदो। हिते इन लाइ आइन में तरमीम कोन थींदी आहे त इहे असांखे के पेचीदगियूं थियूं, हाणे असां उन में जेको आहे सो बहितरी था आणियूं। हिते रिजीम्स जेके आहिनि जीअं मौजूदा रिजीम आहे जंहिंखे हाइब्रिड रिजीम चवनि था, हिकिड़ो कॉम्बो आहे पॉलिटिशियंस जो ऐं एस्टेब्लिशमेंट जो, उहे रिजीम उन आइन में तरमीम इन लाइ था कनि त उन्हनि जो जेको आहे सो जेको उन्हनि अरेंजमेंट कयो आहे, सिस्टम आंदो आहे, उहो केतिरो हली सघे ऐं उहो मुस्तक़िल हली सघे। इहो उन्हनि जो जेको आहे सो प्लान आहे। 27वीं तरमीम आणण जो ॿियो को मक़सदु कोन्हे सवाइ इन जे। जेसीं ताईं तालुक़ु आहे जंहिंजो ख़दशो असांजे खोड़ दोस्तनि ज़ाहिर पियो कयो त वधीक सूबनि ठाहिण जो, त उहा फ़िलहाल प्रोपोज़ न कई अथऊं फॉर डिस्कशन कान्हे। आई डोंट नो त अचे थी नथी अचे, फ़िलहाल त उहा डिस्कशन में कान्हे, पर इहा ॻाल्हि ख़बर उन्हनि खे आहे या उन्हनि खे वॾे पैमाने ते हुजणु घुरिजे त सिंध असांजो तारीख़ी वतन आहे ऐं हिते 5 वतननि गॾिजी हिकिड़ो मुल्क ठाहियो हो ऐं न उन मुल्क उन्हनि वतननि खे ठाहियो हो। जेकॾहिं इहा तारीख़ी सच तव्हांखे क़बूल कोन्हे त पोइ तव्हांजो नओं अरेंजमेंट असांखे क़बूल कोन हूंदो। इहा तव्हांखे भुल आहे त पोइ असां पंहिंजो वतन विञाइणु चाहींदासीं या डिवाइड करणु चाहींदासीं, उहो कॾहिं बि कोन थींदो। तव्हां दोस्तनि एतिरो मान ॾिनो, हिते आया, ॿुधव, साईं ज़ैन हाणे गुफ़्तगू कंदा, असां सभु यकीनन ॿुधणु चाहींदासीं। तव्हां दोस्तनि जी वॾी महिरबानी। थैंक यू। सजाद मंचानी साहब। थी ओ अटल आदमी दिल शिकस्तो न थी, डांग फेरे त ॾिस नांग नोड़ी अथई, पेर ॿोड़े त ॾिस बाहि पाणी अथई, कंध पकड़े त ॾिस शींहं बकरी अथई, ॻाल्हि चोरे त ॾिस साथ जाॻियो अथई, ॻाट मोड़े त ॾिस सिंध सारी अथई। स्टेज ते वेठल मानवारा मुंहिंजा दोस्तो, ताज़ा सिंध बार काउंसिल जी शानदार इलेक्शन खटींदड़ मुंहिंजो दोस्त, मुंहिंजो भाउ मीर मंगरियो साहब, KB लिगारी साहब, साईं ज़ैन शाह साहब ऐं ॿिया समूरा दोस्तो, ऐं हेॾां पिंडाल में वेठल मुंहिंजा कुलीग्स, भाइरो, अदियूं, भेनरूं सभु, जीअं सिंध जी तव्हांजी असांजी हक़ परस्त जिदोजहद। ॻाल्हियूं खोड़ सारियूं आहिनि जेके करे सघजनि थियूं, मुख़्तसरन आउं कोशिशि कंदुसि त सिंध में हिकिड़ी रिवायत रही आहे त ॿार जी जेका सियासत आहे उहा मख़सूस मामलनि ताईं महदूद रहे। इहो को हाणे जो सिलसिलो कोन्हे, को 40-50 सालनि खां इहो सिलसिलो ईअं हलंदो रहियो आहे। खोड़ सारा सीनियर हिते दोस्त वेठा हूंदा, भाउ वारा वेठा हूंदा, कॾहिं पाण बार काउंसिल जी इलेक्शन थी वेंदी ख़बर ई कोन पवंदी। बार खां कोर्ट जी बाउंड्री खां ॿाहिरि ॼण त पाण खे को इंट्रस्ट ई कोन रहियो, ख़बर ई न हूंदी त बार काउंसिल जी का इलेक्शन बि थी वई आहे ऐं केरु खटे वियो आहे। पोइ कॾहिं कॾहिं का ख़बर पढ़ी वरितीसीं त पोइ अंदाज़ो थींदो त बार काउंसिल्स नाले बि का शइ आहे, ईअं थींदो आहे। पोयों खां 10 खां 15 साल जेके पोयां थिया आहिनि, इन में असां समेत कुझु दोस्तनि जे कोशिशुनि सां इहा जेका बार काउंसिल जी जेका इलेक्शन आहे उनखे ॼण त असां खणी आयासीं उन जेका कोर्ट जी दीवार खां ॿाहिरि, ऐं ईअं लॻणु लॻो ॼण जनरल इलेक्शन्स आहिनि ऐं सिंध जो हर शहरी, हर वतन दोस्त, हर मोहबे वतन जेको माण्हू आहे उहो उन में ॼण त शरीक थियणु लॻो ऐं उनजी उन में इंट्रस्ट जाॻणु लॻो ऐं हर वक़्तु उहो फ़िक्रमंद रहणु लॻो त ॿार जी इलेक्शन्स जेका थिए थी उहा कहिड़े पासे थी वञे। उहो उनजो सबबु इहो हुयो त असां थोरा वकील, उन में आऊं बि शामिलु आहियां, मीर बि शामिलु आहे, असां खां पहिरियां बि कुझु दोस्त वकील शामिलु हूंदा जिन इहो सिलसिलो पे रखियो। मूंखे यादि आहे मूं पढ़िया पे जॾहिं हाणे इलेक्शन कैंपेन पे हलाईसीं त 1991 में मुंहिंजी नज़र मां के ख़त जेके 1991 में लिखियल हुजनि रसूल बख्श पलीजो साहिब जा, सिंध जे वकीलनि ॾांहुं खुलियल ख़त,
उन में हुन बार बार इहो पियो चयो आहे त छा सिंध जे वकीलनि खे रुगो महदूद करे तव्हां कोर्टुनि जे अंदरि विहारींदो। ही हेॾी वॾो जेको असां सां ज़्यादती पई थिए सिंध जे माण्हुनि सां, सिंधी क़ौम सां, उन में वकील जो को किरदारु हुअण ई न घुरिजे। इहो सिलसिलो हाणे पाण ॻणियूं त 91 खां ॻणियूं त केॾा साल गुज़री विया, पर अमली तौर ते असां उन में विख विधीसीं ऐं आस्ते आस्ते उहो सिलसिलो वधी हींअर जेको इहो वण थियो, जंहिंजो ही नतीजो आहे जो पोयां 5 साल पहिरीं पहिरियों नंबर हितां आयो हुउसि हैदराबाद मां, ऐं हिन दफ़े असांजो ॿियो दोस्त असांजो साथी मीर मंगरियो साहब पहिरियों नंबर आयो। बार जी सियासत खे बि साॻी जेका पंहिंजी ॿाहिरीं जनरल इलेक्शन थिए थी वॾेर की सियासत, उन वांगुरु रखियो वियो आहे। अञा ताईं उहे कोशिशूं थियूं, तव्हां सभु वाक़ुफ़ु हूंदा जेके दोस्त वकील दोस्त आहिनि ख़ासि तौर ते, ऐं जेके ॿाहिरां मीडिया ते जॾहिं ॾिठो हूंदो त लखनि ऐं करोड़ रुपयनि जूं दावतूं थियनि। माना ही मिडिल क्लास माण्हुनि जे लाइ हिकिड़ो प्लेटफॉर्म हुयो ऐं आहे, असां सम्झूं था, जंहिंमें विचें तबिके वारो जेको वकील आहे, जेको वीचारो रोज़मर्रा मज़दूरी करे थो, सुबुह जो वञे थो, शाम जो 5 रुपया कमाए अचे थो, उहो हिन इलेक्शन में हिसो वठी सघे थो। उन इलेक्शन खे हिकिड़े मख़सूस टोले ऐं मख़सूस तबिके, जंहिंखे हिकिड़े पंहिंजे मख़सूस मुफ़ादनि जो जेको आहे सो तहफ़ुज़ करिणो आहे, हिकिड़ो इदारो आहे असांजो सिंध बार काउंसिल। ऐं उन सिंध बार काउंसिल मंझां जीअं तव्हां असांजी सूबाई असेंबली सेनेटर चूंडींदी आहे, त सिंध बार काउंसिल जा मेंबर गॾिजी वरी पाकिस्तान बार काउंसिल जो नुमाइंदो चूंडींदा आहिनि। ऐं पाकिस्तान बार काउंसिल जूं कुल 6 सीटूं आहिनि सिंध जूं, सभिनि सूबनि समेत जीअं 6 सीटूं। अॻे दफ़े जॾहिं असां इलेक्शन खटीअसीं 2020 में, त 6 सीटुनि मां पीपल्स पार्टी खे सिर्फ़ु 2 सीटूं मिलियूं हुयूं, शहादत आवान ऐं फारूकेश नायक। ऐं तव्हां जेकॾहिं आस्ते आस्ते दोस्त जेके वकील आहिनि उन्हनि खे त वधीक ख़बर हूंदी, ॿाहिरि ॿियनि दोस्तनि खे घटि हूंदी, त ख़बर पवंदी त उन्हनि खे वोट हितां ई मिलनि था। मतिलबु फारूकेश नायक साहब खे हैदराबाद मां वोट पवे पियो, सखर मां वोट पियो पवे, शहादत आवान खे उतां पियो वोट पवे, ऐं असांजा जेके माण्हू हितां तव्हांजे असांजे वोट ते चूंडिजी वञनि था, उहे मथे उनजो वोट इहो ईअं किन जे फ़ैसिलनि ते, किन जे हुकमनि ते हलियो पियो। असां नई रिवायत विधीसीं, शुरूआति कईसीं पंहिंजे हिकिड़े वोट ते, गुज़िरियल दफ़े सलाह करे त असां पंहिंजो नुमाइंदो हितां ॾींदासीं, ऐं असां हिकिड़े वोट ते वर्कआउट करे, जंहिंमें असांखे दोस्तनि तमामु घणो साथ ॾिनो। लोकल माण्हू पंहिंजो कोटड़ी शहर जो रहवासी रियाज़त साहब खे मोकिलियोसीं, ऐं मामा यूसुफ लेगारी वियो, ऐं 2 सीटूं जेके कराचीअ मां दोस्त हुया, शहाब सरकी साहब ऐं आबिद ज़ुबैरी, 4 जेके आहिनि सो पीपल्स पार्टी जे हथ मां सीटूं निकिरी वियूं मथे। हिन दफ़े ज़ाहिर आहे उन्हनि जो वधीक हिन ते ज़ोर हुयो, जीअं मूं सवेर गुज़ारिश कई त तमामु घणो पैसो हलाए वियो, मिनिस्ट्री उन्हनि वठी। इलेक्शन जी शफ़ाफ़ियत ते जेकॾहिं पाण ॻाल्हायूं त इतां अंदाज़ो करे सघिजे थो त वज़ीर क़ानून जो जेको मुलाज़िम आहे, जंहिंजी मुक़ररी वज़ीर क़ानून करे थो इलेक्शन, उहो पियो कराए, रिटर्निंग ऑफिसर उहो आहे, उहो रिटर्निंग ऑफिसर हुयो। ऐं असांजे लाइ त ॾुखियाई कोन हुई बीहण जे लाइ, छाकाणि त नॉमिनेशन पेपर सां गॾु कानून तहत इहो शर्त हुयो त घटि में घटि उहो वकील साहब 30 केसिस जा सचा नकुल आर्डर जा जमो कराए, ऐं सचा नकुल वकालतनामा जा बि जमो कराए, त हू कोर्टुनि में अपीयर थींदो रहंदो आहे, केस बि हलाईंदो रहंदो आहे। त असांजे लाइ त का ॾुखियाई कोन हुई, पर ॾिठोसीं त उहे दोस्त वकील, उन्हनि जा बि नॉमिनेशन पेपर मंज़ूर थी विया, जिन ज़िंदगीअ में कोर्ट जो मुंहुं बि शायदि न ॾिठो हुजे। त शफ़ाफ़ियत जी जेका शुरूआति थी हुई तॾहिं खां थी हुई, त असां चयो त ही दोस्त त असां कोर्ट में कॾहिं ॾिठो ई कोन्हे, हिन वटि केस किथां ईंदा, हीअ आर्डर किथां आया हुया, मतिलबु त उहा करे, जंहिंमें ख़ुदि लॉ मिनिस्टर साहब बि पाण बि शामिल आहे, जंहिंजो को त कोर्टुनि में असां पोयनि 5-10 सालनि में त किथे कोर्ट में उनखे केस हलाईंदे कोन ॾिठो आहे ज़ाती तौर ते, पर उनजो नॉमिनेशन पेपर बि मंज़ूर थी वियो। दुनिया में किथे बि मूं जांच कई, सर्च कई, दुनिया में किथे बि इहो कोन्हे को त को हाज़िर वक़्तु मिनिस्टर हुजे, उहो एॾो वॾो कमु आहे, 24 कलाक उन में वक़्तु घुरिजे थो तव्हांखे। ऐं ख़ासि करे जेकॾहिं ही वज़ारत दाख़िला हुजे, तव्हां वटि वज़ारत क़ानून हुजे, उन माण्हूअ खे एॾो फ़िकिर हिन सीट जो छो थो थिए, जिन वटि हेॾो वॾो गच कमु आहे करण जे लाइ, उहो सॼो कमु छॾे पासे ते रखे हेॾां छो थो अचे। त उन मां जीअं सवेर दोस्तनि ॻाल्हि की पाण अंदाज़ो करे सघूं था त ही मथे जेको हींअर वहिंवार हले थो, त ही सिंध बार काउंसिल ऐं पाकिस्तान बार काउंसिल्स जा जेके टूल्स आहिनि, उहे जेके आहिनि सो हिननि जे वज़ारतुनि जे हेठां जेके पिलर्स आहिनि, बुनियादी तौर ते उनजो बुनियाद इहे आहिनि त हिते वेठा हूंदा त पोइ वज़ारतूं बि तहफ़ुज़ फराम थींदियूं, महफ़ूज़ हूंदियूं। जेकॾहिं ही सीट कोन्हे का त सम्झो त वज़ारत हली वई। त इन क़िस्म जे जहिड़े में जेकी पाण ग़रीबनि मिसकिननि जा ॿार आहियूं, मीर बि हिकिड़े मूं वांगुरु मज़दूर जो औलाद आहे, असीं बि मिडिल क्लास फैमिली सां तालुक़ु रखंदड़ उन मैदान में लथा आहियूं, ऐं तमामु शानदार जहिड़ो करे बिना के लखनि ऐं किरोड़नि ख़र्च करण जे पाण उन्हनि जे घिड़ी विया आहियूं। इहा ॾाढी ख़ुशाईंदा ॻाल्हि आहे, ऐं सिंध जो वकील इन तरफ़ सोचणु लॻो आहे, ऐं उनजो नतीजा पाण ॾिसूं था पिया। तव्हांखे यादि हूंदो त असांजी जॾहिं बहरिया टाउन वारो मामिलो थियो हुयो, त सिंध जी तारीख़ में मुंहिंजी नज़र मां
इन खां पहिरियां एॾे वॾे अंग में वकीलनि जो उभरी अचणु मूंखे नज़र कोन आयो आहे। गच थोरा थोरा वकील असीं ज़रूरु, जीअं सवेर अमीर ॻाल्हि कई त इन्हनि मामलनि में अॻु भराई कंदा रहिया आहियूं माज़ी में बि, पर एॾो वॾो वकील जो अंग निकिरे जॾहिं बहरिया टाउन जो केस थियो, 200, 300, 400 वकील जेल में वञनि, माण्हुनि जी पंहिंजी मालिकी कनि, ऐं उन खां पोइ इहो तसलसल जेको शुरू थियो आहे त रियासत जो मां सम्झां थो हिकिड़ो हथियार जेको रियासत इस्तेमालु थी करे उहो मुॾो ज़रूरु थियो आहे, जेको अदालत खे पंहिंजे टूल तौरु ऐं इन केसिस खे पंहिंजे टूल तौरु जेका ही रियासत जेका इंसान दुश्मन जंहिंजो वहिंवार आहे, जंहिंजो जमहूरियत जे ख़िलाफ़ु सॼो आहे सिस्टम, उन में वकीलनि ज़रूरु वञी पंहिंजे माण्हुनि जा बरजला थियण वारी जेका रिवायत पई आहे ॾाढी ख़ुशाईंदा ॻाल्हि आहे। ऐं आउं पुर उमीद आहियां त घटि में घटि पोएं दफ़े जेको सिलसिलो असां शुरू कयोसीं, सवेर ख़ुदा बख़्श ॻाल्हि कई त बदकिस्मती सां अकेलोसि न, ईअं कोन्हे को, मां सम्झां थो इहा ख़ुशकिस्मती हुई त अकेलो विढ़ंदो रहियुसि 5 साल लॻातार हिकिड़ी नई रिवायतूं, जीअं मूं सवेर ॻाल्हि कई त कुझु चंद असां नयूं रिवायतूं विझूं था ऐं सोचींदे सम्झंदे उन ॻाल्हि ते अमल करियूं था। इहो को इतफ़ाक़ी हादसो कोन्हे को। मिसाल तौरु असां हींअर मूंखे यादि आहे मुंहिंजी इलेक्शन कैंपेन में दोस्तनि चयो त दावत रखणी आहे जमखाना में को 400 माण्हुनि जी मानी करणी, मूं चयो कोन कंदुसि। चयूं फलाणे बार मां फरमाइश आई आहे त असांजी दावत फलाणे वकील साहिबु फलाणे होटल ते कई आहे, तव्हांखे हुते करणी आहे, मूं चयो कतन कोन कंदुसि। असां सॼो ॾींहुं इन सिस्टम जे ख़िलाफ़ु पिया ॻाल्हायूं। असां वटि को हिननि वांगुरु को हराम जो पैसो आहे कोन, जेके ई वॾेरा बीठा आहिनि इलेक्शन में, जिन वटि सॼी रियासती मशीनरी आहे। पाण त ग़रीबनि मिसकिननि जो कमु खणी वञूं था, असां सम्झूं था असीं पूरो त हूअं ई करियूं था पिया 12 महीना। असांखे हिननि टैक्स जी टेबो जी ज़रूरत कोन्हे का, त जेकॾहिं जीअं मूंखे यादि आहे मीर बि पंहिंजी तकरीर में ॿ दफ़ा ज़िक्र कयो, 2014 में मीर खे बीहारियोसीं इलेक्शन में, सिंध बार काउंसिल जी वठी, ऐं मीर ऐं असां वियासीं पलीजो साहिबु वटि, त असां चयोसीं तव्हां असांजी मदद करण जो ऐलान करियो। पलियो साहिबु मीर खां 2 टे सुवाल कया त छाजे लाइ तूं चूंडजणु चाहीं थो, छा वञी कंदे? पोइ मीर हुनखे ॿुधायो त हीअ कमु आहे, हेॾा मामला आहिनि, हीअ कमु कबा आहे, वॾा कम आहिनि, हिननि जी ज़रूरत आहे। पलीअ साहिबु चयुसि त ठीकु आहे, ज़बरदस्त, भला जेकॾहिं तूं न चूंडजी सघीं त पोइ इहे कम न थियणु घुरिजनि। जी त नज़र न चूंडजां या न चूंडजां, इहे कम थियणु घुरिजनि। सो असांजा जेके असीं सम्झूं था पंहिंजो फ़र्ज़ु ऐं ज़िम्मेवारियूं, उहे हूअं ई हलंदियूं रहंदियूं, कंदा रहंदासीं। पर हीअ असां सम्झूं था हीअ असांजा इदारा आहिनि, हीअ बार काउंसिल, हीअ पाकिस्तान बार काउंसिल, हीअ सिंध बार काउंसिल्स, इहे तव्हांजा असांजा इदारा आहिनि। इन्हनि खे पंहिंजे माण्हुनि जो भरजलो हुजणु घुरिजे, ऐं उहो तॾहिं थी सघंदो जॾहिं इहा रिवायत पवंदी। जेके रिवायतूं असां विझणु शुरू कयूं आहिनि नए सिरे खां, मुंहिंजी तमामु ख़ुशी जी ॻाल्हि आहे त उनजी मोट असांखे भरपूर मिले थी, ख़ासि करे जेको सिंध जो नौजवान वकील आहे उहो इन्हनि ॻाल्हियुनि खे सम्झे थो, या हिननि जे टूल्स जो शिकार बि कोन थो थिए, जेके असां वटि थींदो आहे सियासत में हिकिड़ो प्रोपेगेंडा जो टूल हूंदो आहे सॼो ॾींहुं। मसलन जॾहिं असां इलेक्शन कैंपेन में बीहंदा आहियूं त अबाई सियासत था कनि, इंसानी हक़नि जी भञकड़ी जे ख़िलाफ़ु ॻाल्हाइणु सियासत आहे, माण्हू खंभिजी थो वञे उन ते तव्हां रड़ था करियो, इहा सियासत आहे। शागिर्द पंहिंजो जेको आहे सकाफ़त जो ॾिहाड़ो मल्हाइनि था त उन्हनि ते बग़ावतुनि जा केस था थियनि, तव्हां उन्हनि जे तरफ़ां ॻाल्हायो था या बीहो था त चवनि था इहा सियासत आहे। त पोइ मूं खां सुवाल कयो, मुंहिंजो बाक़ी जेको अव्हीं करियो था पिया पोइ 50 सालनि खां जेके उहिदनि ते चढ़ी छो सतो भेरो वियो था पिया, तव्हीं छा था करियो? अव्हीं त सियासत करे वञी, जेका सियासत इहा था करियो त वञी पंहिंजे हिन सॼे इदारे खे वञी सरकार जी जेको आहे सो हंज में रखो था ऐं उन जी मदद था करियो। जेका सरकार इंसान दुश्मन अमल करे थी, इंसान दुश्मन, क़ौम दुश्मन जेके बि मामला थियनि था, उन में तव्हां हुनजा ॿांह ॿेली थी वियो था, त उहा सियासत क़बूल आहे। पर पंहिंजे माण्हुनि सां गॾु बीहण वारी जेका आहे सा ॻाल्हि, उहा सियासत क़बूल कोन्हे। सो इहा सियासत बि कबी, बार जी सियासत बि कबी। ऐं आउं मीर खे ऐं KB खे हिकु दफ़ो वरी वाधायूं पेश करियां थो। उमेदु आहे त सिंध बार काउंसिल में मौजूदु जेको स्टेटस को आहे उनखे चैलेंज बणजंदा ऐं पंहिंजे दोस्तनि सां लॉबिंग करे कोशिशि कंदा त उते वधीक दोस्त गॾु करे इन्हनि खे टफ टाइम ॾींदा। थैंक यू सो मच। मैडम यासिम ते साहब खां गुज़ारिश था अची पंहिंजे ख़्याल जो इज़हार कनि। तूं छा बि करी मां मरणो न आहियां, वेस मटाए वरणो आहियां। क़ाबिल एहतराम असांजी पार्टी जा सदर साईं ज़ैन शाह साहब, असांजा चूंडजी आयल भाइर वकील अदा मीर अहमद मंगरियो, KB लगारी ऐं सभु जेके स्टेज ते वेठल आहिनि, पिंडाल में वेठल आहिनि, उन्हनि सभिनी खे भलीकार जी सिंध जे रहबरे सिंध साईं GM साहिब, उन सां गॾु मामा मुख़्तियार जी महिरबानी जंहिं हिन महफ़िल खे सजायो, तव्हां असां सभिनी खे हिते गॾु विहारियो ऐं उन लाइ जस लहन मामा। असां हिते जेका चूंडजी आयल असांजा वकील भाइर, न सिर्फ़ु उहे पेशे सां वकील, पर इंसान दोस्त, वतन दोस्त वकील आहिनि।
जिला जेकॾहिं अञा बि असां लफ़्ज़ ॻाल्हायूं त उहे इलाही घटिजी पवंदा। कॾहिं बि कंहिं क़ौम परस्त जो मसइलो थिए थो, कॾहिं बि असां ते रोडनि ते के केस थियनि था, मोरो जो मसइलो आहे, बबरलो जो मसइलो आहे, उते बिना कंहिं सोच सम्झ जे जेकॾहिं पहुता हूंदा त इहे ॿ शींहं पहुता हूंदा। ऐं लफ़्ज़ असां वटि घटि आहिनि, इन्हनि जूं महिनतूं वधीक आहिनि। असां वटि क़ौमी तहरीक में ॿ किरदार, हिकु शागिर्द, ॿियो वकील, जेको असांखे गॾु गॾु हलाए थो। शागिर्द असांजो उत्साह आहे, असांजो शऊर आहे, वकील असांजे हर केस में असां सां गॾु बीठा आहिनि, तॾहिं असां विड़ूं था। असांखे ख़बर आहे त असांजी बैक साइड जेके कारे कोट वारा सचाई वारा असांजा वतन दोस्त भाइर आहिनि, उहे बीठा आहिनि। उन खां पोइ हिकिड़ी ॻाल्हि आउं चवंदसि, जेका 2 ॾींहंनि खां हले पई 27वीं तरमीम, उन्हनि इहो अलाए छा सोचे मंज़ूरी पिया ॾियणु चाहिनि त छा तव्हां कॾहिं साईं GM सैद खे झुकायो? कॾहिं बि न। ही सभु असां साईं GM सैद जा पोइ लॻायूं। असां जेके कारकुन आहियूं साईं GM सैद जा आहियूं। जॾहिं असांजो रहबरी कोन झुकियो, जॾहिं असांजे रहबर ई तव्हां जूं ॻाल्हियूं कोन मञियूं त असां कीअं मञंदासीं? ही रहबर जी औलाद आहे, ही रहबर जी यूनिवर्सिटी में पढ़ियल सभु असां कारकुन आहियूं। तंहिंजे करे तव्हां असांखे कैनालनि जो इशू बि ठाहे ॾियो त तव्हां जूं तहरीकूं पोइते थींदियूं, कॾहिं बि न। तव्हां 27वीं आइन तरमीम बिल पेश था करियो, तव्हां छा था चओ त असां झुकंदासीं, असां रस्तो मटाईंदासीं? कॾहिं बि न। ऐं ॿियूं जेके धुरियूं फेसबुक ते ॻाल्हाइनि थियूं त बाबा क़ौम परस्त, अॼु तव्हां जेके बि सिंध वासियो पंहिंजे घरनि में महफ़ूज़ आहियो त इहे क़ौम परस्त ई अथव, जेके तव्हांजे पुठियां तव्हांजे रस्तनि ते वेठा आहियो, तॾहिं ई तव्हां अॼु सुकून जी निंड में आहियो। तंहिंजे करे ऐं वरी बि पंहिंजे भाइरनि खे ऐं ख़ासि करे असांजे पार्टी जे सदर खे, जेको असांजी सिंध जी उमेदु आहे ऐं सभिनी खे गॾु वठी हलण वारो आहे, इनशाअल्लाह 14 तारीख़ जो जेको असांजो जलसो आहे, तव्हां सभु असां सभु गॾिजी उनखे कामयाबु कंदासीं त जेके बि असां लाइ जेके बि ॻाल्हियूं थियनि थियूं, जेके बि आइन पास थियनि था, सभिनी उन्हनि खे गॾिजी रद्द कंदासीं। जी सिंध असांजा कामयाब दोस्त ॿिन्ही सां तइल्लुक़ भाउरनि वारो आहे। KP साहिबु असांजो वॾो भाउ ऐं मीर अहमद साहिबु नंढो भाउ आहे। उन्हनि खे मुबारकबाद। जेका कामयाबी आहे, यकीनन हिननि जे साहिब किरदार हुजण जे करे बि आहे, पर उन सां गॾोगॾु जेका सोचण जी ॻाल्हि आहे उहा इहा आहे त ही पहिरियों दफ़ो आहे जो सिंध जे नौजवान वकीलनि तय कयो त सिंध जे क़ौमी गदारनि खे असीं कंहिं बि सूरत में कामयाबु थियणु न ॾींदा। उन जो नतीजो आहे यकीनन सरकारी पुठभराई, उन्हनि जी इंतज़ामी मशीनरी, बेतहाशा वसाइल सभु गॾिजी सिंध जे शऊर खे ख़रीद न करे सघिया। ही सिंध जो आईंदो आहे। नौकरियूं, लालच, जज, पैसा, ॾोकड़, ये सभु शयूं, सिस्टम, हिननि जो किरदारु सिंध जी नौजवान वकीलनि जी सोच, जेका क़ौमी सोच आहे, जेका पंहिंजे वतन सां सोच आहे, इहा उन्हनि जी कामयाबी आहे। यकीनन असांखे ख़ुशि थियणु खपे। उन सां गॾोगॾु ही नंढड़ी कामयाबी जेका असांखे मिली आहे, उन सां गॾोगॾु असांजी ज़िमेवारी तमामु वॾी वधी वई आहे त क़ौम कहिड़नि माण्हुनि खे किथे ॾिसणु चाहे थी। एक तरफ
ज़रदारी ऐं उन जा जेके हवारी चऊं, हालांकि हवारी ॾाढो सुठो लफ़्ज़ आहे। हज़रत ईसा अलैहिस्सलाम जा जेके 12 दोस्त रहिया उन्हनि खे हवारी चयो वेंदो, पर ज़रदारी ऐं उन सां गॾु जेके हरामी आहिनि उहे बि पंहिंजा संदरा छिकीन विया। ऐं ॿिए तरफ़ ही जेके असांजा हैदराबाद डिवीज़न मां जेके असांजा पहिरें नंबर ते ॿिए नंबर ते, पर ही पहिरें नंबर ते आया आहिनि दोस्त, हिननि जी जेका जीत थी आहे, जेका खट थी आहे, त ज़िम्मेवारी बि वधी वई आहे। ही असांजे पार्टी जे प्रेसिडेंट जेका दरिया बचायो तहरीक ठाही ऐं उन में क़ौम जे समूरनि तबक़नि, आबादगार, पोरियत, हारी, मज़दूर ऐं वॾो तइदाद जेको हो सो वकिला जो हो, जेको वकीलनि जो हो, जिन क़ौमी धारा में पंहिंजी क़ौम सां जेके गॾु बीठा, यकीननि उन्हनि मां अक्सरियत कामयाबु थी आहे। उहे माण्हू जेके बबरले में वञी वेठा, उहे माण्हू जेके हीअ उन्हनि जी फतह आहे, तंहिंमें को शक कोन्हे। पीपल्स पार्टी पंहिंजे वजूद खां, जॾहिं खां उनजो वजूद आयो आहे, असांजे नज़र में, असांजी राय आहे, पढ़िया लिखिया माण्हू वेठा आहिनि, सिंध जे लाइ कातिल ज़हर आहे। उन्हनि जो किरदारु कॾहिं को सिंध दोस्त न रहियो आहे। ही हथ चुरान जेका हाणे करण वञनि पिया, यकीनन ही सिंध जे ख़िलाफ़ साज़िश कनि पिया, जंहिंजो मुख्य मोहरो ज़रदारी आहे ऐं पीपल्स पार्टी आहे। त ॿिया खोड़ सारा दोस्त वेठा आहिनि, मथां ख़ुदा बशकर जी चिठी ॾे, KB साहब ऐं मीर साहब तव्हांखे खोड़ सारियूं वाधायूं, मुबारकूं, पर उन सां गॾोगॾु जेका क़ौम तव्हां ते एतबार कयो आहे, वेसाह कयो आहे, उन वेसाह जो भरम रखिजो, तव्हांजी महिरबानी। हाणे असांजे हिन प्रोग्राम में सियासी समाजी अगुवा, एडवोकेट ऑफ सुप्रीम कोर्ट ऐं नौजवान दिलि जी धड़कन अॻे असांजे न अकेला सिंध बार में आया हुआ, ईअं बदकिस्मती सां न अची सघिया। ज़रूरु वरी अॻियां मौक़ो ईंदो। हाणे आउं गुज़ारिश कंदुसि भाऊ मोहतरम बदर जना साहब के त साईं जिन अचनि पंहिंजे ख़्याल गुज़ार कनि। ख़्याल में त इहे जेके हिननि खे जेतिरी बि असीं मुबारकबाद ॾियूं, मीरन मंगरियो साहब हुजे, KB साहब हुजे, या सजाद चांडे साहब बि ज़बरदस्त कंटेस्ट कयो। ऐं इहा मां सम्झां थो त जेको आहे शुरूआति मुंहिंजे नज़र में, हीअ शुरूआति सिंध में हीअ जेकी मज़ाहिमत जी जेकी शुरूआति हूअ त तमामु घणे अरसे खां हली आहे, पर हीअ मां चवां थो शुरूआति तॾहिं शुरू थी जॾहिं महिल सखर मां साईं ज़ैन शाह पैदल काफ़िलो करे निकितो ऐं उन ॿुधायो सॼे वाहण बस्ती खे, ॻोठ खे, सभिनी खे त हीअ गद्दार आहे पीपल्स पार्टी, हीअ तव्हांजे हक़नि खे जेको आहे सलब करे रही आहे, तबाह करे रही आहे, बर्बादु करे रही आहे। ऐं उनखां पोइ वरी उनजो जेको ॿियो वॾे में वॾो जेको फेज़ आयो उहो असांजो मुंहिंजे ख़्याल में बबरले जो फेज़ आयो, जंहिंमें बि जेको आहे सुमन अॻवानी असांजे सिंध जे वकीलनि कई ऐं उन में जेको उन खां अॻु में 8 महीना अॻु में साईं ज़ैन शाह दरिया बचाव कमेटी जे हवाले सां जेकी ज़बरदस्त क़िस्म जी जेको आहे मुहिम हलाई। मां सम्झां थो त वकील असांजे हिन सॼे हिन तबिके जा, असांजी सोसाइटी जा, असांजे समाज जा वेनगार्ड आहिनि। मीर मंगरे साहब लाइ त मां इहो चवंदुमि त सना भाइम सप, जिन्हनि जी झड़प हाथी हथां वणी, अकेलो, कंपोज़, ख़ामोश वेठो हूंदो, चुप, ईंदो बि त बिल्कुलु पंहिंजे ख़्याल सां, पंहिंजे हिसाब सां, पर जेॾी महिल बि को मौक़ो आयो आहे उन में उन माण्हू बाक़ाइदे पंहिंजो हिकिड़ो तारीख़ रोड अदा कयो आहे ऐं उनजो अॼु जो रिज़ल्ट निकितो आहे। अॼु सिंधी क़ौम उनखे बाक़ाइदे वॾे में वॾो ख़राज तस्लीम पेश कयो आहे। वरी अचूं था असांजो ॿियो किरदारु साईं KB लिगारी साहब। KB लिगारी साहब से लिगारी बाज़ारी जे वाक़े ते जेॾी महिल वकीलनि खे लाहौर में ख़िताबु कयो, यकीन कंदे असां रोई वियासीं।
आख़िर मूं फ़ोन करे चयोमांसि बाबा अहिड़ियूं तकलीफ़ूं न कर, असीं हिते था ठरूं। चई बाबा लाश असां पिया आहिनि, असांजा लाश कीअं खणूं? तंहिंजे करे मां सम्झां थो पियो त हीअ पीपल्स पार्टी जे लाइ हिकु नवश ते दीवार आहे। हिते हीअ जेको वकीलनि में हींअर जेको उन्हनि खे शिकस्त मिली आहे, हीअ नंढी का ॻाल्हि न आहे। तव्हां ॾिसो सोशल मीडिया भरी पई आहे, सोशल मीडिया भरी पई आहे त हीअ ज़ारनि जार खे शिकस्त न मिली आहे। हीअ पीपल्स पार्टी जे हिन मौजूदा रिजीम खे जंहिं तरीक़े सां सिंध खे तबाह ऐं बर्बादु कयो आहे, उन जे मथां जेको आहे माण्हुनि पंहिंजो जेको आहे अदम एतमाद जो इज़हार कयो आहे। ऐं इन में हाणे मां सम्झां थो पियो त असांजो नेक्स्ट टारगेट जेको आहे उहो बलदियाती इलेक्शन जो हुजणु घुरिजे, उन खां पोइ जंहिं सूबा इलेक्शन हुजे, क़ौमी इलेक्शन हुजणु घुरिजे। असांखे हिननि खां इहे सभु टपड़ खसणा आहिनि ऐं इहे असांखे टपड़ खणी करे पंहिंजे ग़रीब मिसकीन महकूम ग़रीब हारनि मज़दूरनि ॾे खणी वञणा आहिनि। हिननि ज़ालिमनि असांखे जान छॾणी आहे। आवाज़ वई महिरबानी। असांजी पार्टी सिंध यूनाइटेड पार्टी जे मरकज़ी नायब सदर ऐं बेताज शाह ऐं नाले वारो मुक़ररु ऐं एडवोकेट ॿ ड्यूअल नेशनलिटी एडवोकेट बि आहे ऐं सियासी लीडर बि आहे असांजो अमीर आज़ाद साहिब खे गुज़ारिश कंदे अचनि पंहिंजे ख़्याल जो इज़हार। ॿियो ॿारींदो केरु खाओड़ की खेर रीअ, ऐं यकीनन ख़ुशीअ जो मौक़ो आहे। ऐं पंहिंजो मीर साहब जो या के बी जो खटे अचणु, उन में उनजो जेको क्रेडिट वञे थो उहो मीर साहब जी सॼी टीम वेठी आहे हेठि। ऐं मूं हुननि जे जज़्बे खे उन्हनि जे, छो जो इहे असांजा साथी या वर्कर ई हूंदा आहिनि जेके असांजे फतहुनि जा धणी बि हूंदा आहिनि ऐं फतहुनि जा सबब बि हूंदा आहिनि। उनजे करे आउं उन्हनि सभिनि ते फ़ख़्रु कयां थो ऐं उन्हनि खे मुबारक ॾियां थो त तव्हांजी महिनत सां हीअ जेको कुझु थियो आहे, यकीनन सिंध में रिजीम चेंज आहे, माण्हुनि जा मिज़ाज बदिलिया आहिनि, माण्हुनि जूं सोचूं बदिलियूं आहिनि, राति वेठे कोन बदिलियूं आहिनि। उन्हनि जे लाइ यकीनन हिकिड़ो पोरियो आहे, पंधु आहे, पर जेका तब्दीली जी हवा घुली आहे, उन तब्दीलीअ खे जेकॾहिं असांजी टीम मैनेज न करे सघंदी या उनजे लाइ उहो तहरीक पैदा न करे सघंदी त उहे पाण फल न वठी सघंदा आहियूं। पर हींअर जीअं मैनेज वे में तव्हां इलेक्शन कैंपेन के इहे नतीजा वरिता, यकीनन तव्हां क़ाबिले दाद आहियो, क़ाबिले तहसीन आहियो। ऐं सवेरे ॻाल्हि करे वियो अनाउंसमेंट में त इहा मुंहिंजी ख़ुशनसीबी रही आहे त मूं हिन सॼे प्रोसेस में हिकिड़ी टिकट में ॿ मज़ा वरिता आहिनि। हिकिड़े पासे दरिया बचाओ तहरीक में साईं ज़ैन जे कारकुन जी हैसियत में साईं सां गॾु फ्रॉम डे फर्स्ट सॼे सिंध में तहरीक करण जो मौक़ो मिलियो। ऐं ॿिए पासे वरी जॾहिं बबरलो वारी तहरीक हुई या उन खां अॻु में SSP वारी तहरीक हुई, उन खां दौरान जेके कन्वेंशन्स थिया त हिकिड़ी ॿार जे चूंडियल नुमाइंदे जी हैसियत में उन में मूंखे शरीक थियण जो, ॻाल्हाइण जो ऐं पंहिंजी ॻाल्हि रखण जो मौक़ो मिलियो। उन जे करे मूं पंहिंजे अखियुनि सां ॾिठो आहे त कीअं तहरीक तब्दीलियूं आणे थो ऐं तहरीक सां कीअं शयूं तब्दील करे अण थींदड़ ॻाल्हियुनि खे थींदड़ में कीअं तब्दील करे सघिजे थो, इहो मूं हिन तहरीक में ॾिठो आहे। सिंधी समाज में तमामु घणी कावड़ मौजूदु आहे ऐं समाज जा जेकॾहिं पंहिंजो अण चूंडियल नुमाइंदा चइजनि या चहिरा चइजनि त उन में शागिर्दनि खे बि चई सघिजे थो, वकीलनि खे बि चई सघिजे थो, जेके कंहिं हर कंहिं ॻोठ मां आयल आहिनि ऐं हर ॻोठ जे पढ़ियल लिखियल जेको क्लास आहे उनजी नुमाइंदगी कनि था। उहो असांजो वकील आहे, उहो असांजो शागिर्द आहे। सो जेकॾहिं उन्हनि जी चूंड अॻु में बि ईअं थींदो हो, शागिर्द सियासत जे दौर में साईं रसूल बख़्श वेठो आहे त जॾहिं इलेक्शनूं जेके जनरल इलेक्शनूं त उहे ज़ोरी खटी वेंदा, पर तइलीमी इदारनि मां जीअं सिंध स्टूडेंट फेडरेशन खटी ईंदी। सो उन जे करे हाणे वरी उहा शइ बाज़ जी तरफ़ बि अची वई आहे त ॿारनि में बि ईअं असांजे दोस्तनि जॾहिं उहो असांजो उन क्लास जो माण्हू पढ़ियल लिखियल क्लास जो माण्हू अची वियो आहे त उहो हाणे उन पंहिंजी जीत तरफ़ पंधु करणु शुरू कयो आहे। पर खटी अचण खां पोइ जो जेको किरदारु आहे उहो वधीक अहम हूंदो आहे। माण्हू असांजी फतह मां इंस्पायर थींदा आहिनि, माण्हुनि खे असांजी फतह जशन वणंदा आहिनि। अॻु में आऊं बलदियाती इलेक्शन खटी आयुसि, मूंखे सॼी सिंध मां दोस्तनि मुबारकूं ॾिनियूं। हिकिड़े कामरेड फ़ोन कई, चई यार मस खां खटण जी ख़बर मिली आहे। सो हींअर वरी अञा वधीक सुठी रिज़ल्ट आई आहे। मूं ॿाहिरि जे इलेक्शननि में बि चयो भई जॾहिं हींअर कैंपेन ते निकिता हुआसीं त मसइलो इहो आहे त हिन इलेक्शन्स में बि धांधली थिए थी, ईअं कोन थी थिए। को सिंध जो वॾेरो कोन रहियो हो जंहिं मीर साहब जे ख़िलाफ़ु के ॿिए जे ख़िलाफ़ु या असांजा जेके उमेदवार बीठल हुआ उनजे ख़िलाफ़ु पंहिंजो पॉलिटिकल इन्फ्लुएंस इस्तेमालु न कयो हुजे। सभु हाउसिस असांजे ख़िलाफ़ु इस्तेमालु थिया आहिनि, MNAs, MPs, मिनिस्टर्स, उहे सभु इस्तेमालु थिया आहिनि। इहा हिकिड़े क़िस्म जी धांधली आहे त तव्हां सरकारी सॼो सिस्टम असांजे ख़िलाफ़ु इस्तेमालु करियो। ॿी धांधली इहा हुई त उन्हनि वटि सरकारी फंड ऐं पैसा हुआ, फ़ियूं पियारियो, वॾा वॾा इवेंट करियो, वॾा वॾा प्रोग्राम करियो, उहा उन क़िस्म जी धांधली थी। पर सिर्फ़ु बैलेट पेपर ऐं पंहिंजो पोलिंग बूथ सेफ हो,
उन जे करे तव्हांखे रिज़ल्ट जेको घटि में घटि माण्हुनि जेके वोट कास्ट कयो उहो आज़ादीअ सां कयो ऐं उनजा नतीजा जेके आया उहे आज़ादु आया, नतीजा तव्हांजे साम्हूं अची विया। जेकॾहिं इलेक्शन्स में बि ईअं थिए, जनरल इलेक्शन्स में सभु भले उहो धंधा कनि, पर रुगो जेकॾहिं असांजो बैलेट पेपर पोलिंग बोथ महफ़ूज़ हुजे त रिज़ल्ट बि हूंदी। रिज़ल्ट उहा हूंदी जेका मीर मंगरे जी आई आहे, जेका KB लिगारी जी आई आहे। हिननि हालतुनि में असांजो जेको रोल जुड़े थो ऐं समाज में जेको असांजो रोल हाणे तय थी वियो आहे। 27वीं तरमीम जो मामिलो अचे पियो, 6वीं तरमीम उन खां अॻु में पास थी वई आहे। 6वीं तरमीम खां पोइ कोर्टूं अहिड़ियूं थी वियूं आहिनि जो हाई कोर्ट जा जज हिक ॿिए ॾांहुं वेठा निहारींदा आहिनि त असांखे रिलीफ ॾियणो आहे या कोन ॾियणो। घटि में घटि जेके गवर्नमेंट जे ख़िलाफ़ु जेका सूट पंहिंजो फाइल थिए थी, CP फाइल थिए थी, उन में असांखे रिलीफ जो आसिरो कोन हूंदो आहे। या तारीख़ मिलंदी या अहिड़ो ऑडर थींदो जेको मोरे वाक़े ते ऑडर थियो आहे। मोरे माना मुंहिंजे घटि में घटि यादगिरी में या अॻु में मूं सीनियर्स खां पुछियो आहे त 22 AB अञा फाइल मस थी आहे, उन ते को ऑडर ई कोन थियो आहे। उन खां अॻु में उन ते हाई कोर्ट हिकिड़े तारीख़ ते स्टे थी ॾेई छॾे ऐं ॿी तारीख़ ते वरी उन जे ख़िलाफ़ु एडवर्स ऑडर पास थी करे छॾे। सो इहा असांजी जुडिशरी 6वीं तरमीम में बची आहे। ऐं 27वीं तरमीम में असांजो जेको लोअर कोर्ट्स आहिनि, जिन में अञा थोरो घणो करे करे को मैजिस्ट्रेट गैरत करे विझंदो आहे, को सेशन जज हिमत करे विझंदो आहे, उन्हनि खे कंट्रोल करण लाइ हाणे उहे जेके असांजा असिस्टेंट कमिश्नर्स आहिनि या असांजा जेके डिप्टी कमिश्नर्स आहिनि, उन्हनि खे मैजिस्ट्रेट जा इख्तियार मिलंदा ऐं उहे यकीननि कंहिं न कंहिं वॾेरे जी औताक या वॾेरे जी पर्ची जी पैदावार आहिनि। ऐं ईअं 6वीं तरमीम 27वीं तरमीम में NFC खे जेको कट लॻणु वञे पियो, उन ते साईं ज़ैन ॾाढी सुठी स्टडी कई आहे। वधीक उन ते साईं ज़ैन ॻाल्हाईंदो ऐं सुभाणे उन ते कॉन्फ्रेंस बि रखियल आहे परीहं कराची में। त इहे अहिड़ा इशूज़ आहिनि। ऐं ॿियो हींअर वकीलनि में जेका चेंज आई आहे, जेका पॉज़िटिव आहे, त अॻे असांजा अक्सर वकील हिकिड़ा त पाण आहियूं क़ौमी कारकुन, पंहिंजी त ज़िम्मेवारी आहे, भले कोट पातल हुजे या बिना कोट जे हुजूं, पर ॿिया वरी हिकिड़ा असांजा दोस्त हूंदा जेके बार बार चवंदा असीं प्रोफेशनल आहियूं। प्रोफेशनल माना उहो सिंध जो शायदि सिंधू दरिया जो पाणी कोन थो पीए, या सिंध जी ज़मीन मां जेको अनाज उपाइजे थी उहा कोन थो खाए, या सिंध जो शहरी कोन्हे, या उनजो सिंध जे समाज सां उथण विहणी कोन्हे को, जो असीं प्रोफेशनल्स आहियूं। माना रुगो खीसा भरणा आहिनि, रुगो असांखे पंहिंजी फीस वठणी आहे, पंहिंजे चैम्बर में वञिणो आहे। हींअर घटि में घटि उन्हनि प्रोफेशनल्स खे असांजो जेको वधियो आहे सिंध परस्ती जो वोट, या सिंध जो नौजवान वकील जेको क़ौमी तहरीक सां जुड़ियल आहे, उनजो जेको वोट वधियो आहे, त घटि में घटि उन प्रोफेशनल्स खे इहो लाचार थियो आहे त भई जेकॾहिं सिंध कास्ट सां न बीहंदासीं, सिंध सां न बीहंदासीं त हीअ असांखे थुॾे छॾींदा, असांखे उछलाए छॾींदा। सो इहा पॉज़िटिव चेंज आहे। उन चेंज जी लहर तव्हां कराची में महसूसु कई हूंदी। कराची में जीअं जीअं असांजे नौजवाननि जो वोट वधियो आहे, कराची बार जो रिज़ल्ट्स तव्हांखे तब्दील नज़र आयूं हूंदियूं। ईअं सिंध बार जो रिज़ल्ट्स तब्दील थियूं आहिनि। हाणे उनखे सॼे खे समेटे सहेड़े हाणे जेके असांजा दोस्त चूंडिया आया आहिनि, मंडी लॻंदी। अॼु शायदि हुनजो पहिरियों फेज़ हो, वापारियुनि अॼु कुझु माण्हुनि खे घुरायो हूंदो। ऐं छो जो जीअं सेनेटर्स जा अॻु में उनखे हार्स ट्रेडिंग चवंदा, हाणे पाण हुनखे दलाली चऊं या धंधो चऊं, जेको बि नालो ॾियूं हुनखे। सो उहा दलाली या धंधो शुरू थी वियो आहे। उन में जेके साबित क़दम बीहंदा ऐं पंहिंजे ईमान खे बचाए बीहंदा, पंहिंजे इश्क खे बचाए बीहंदा ऐं पंहिंजे काज सां बीहंदा, आउं सम्झां थो उहो हाणे जेको फेज़ शुरू थियो आहे। ऐं हिकिड़ो इहो आहे त पंहिंजे उन ते बीहनि, ऐं ॿियो इहो आहे त असां रजिस्ट केतिरो करे सघूं था। ऐं माण्हू ॿार ॾाढा ॾिसनि था, सियासी पार्टियुनि जे ख़िलाफ़ु तमामु घणी प्रोपेगेंडा थी आहे। सियासत माना सॼी समाज खे डिपोलिटिसाइज़ कयो वियो आहे त सियासत ख़राबु आहे, सियासी पार्टियूं ख़राबु आहिनि। पर घटि में घटि अञा वकीलनि वारो पासो उन खां बचियल आहे, जिते माण्हुनि जो थोरो घणो ट्रस्ट आहे। उनजे करे उन ट्रस्ट खे गॾु खणी ऐं ॿियो असीं समाज खे उहा छटी मुहैया करे सघूं था, जंहिंजे हेठां हर मकतबे फ़िक्र जो माण्हू आसानीअ सां रिलैक्स थी बीह सघे थो, पंहिंजो पाण खे सिक्योर फील करे थो। छो जो सेंस ऑफ सिक्योरिटी माण्हू खे वधीक हिमत पैदा कंदो आहे। उनजे करे वकीलनि सां माण्हू वधीक सिक्योर फील कंदा। उनजे करे आऊं वधीक दोस्त ॻाल्हाईंदा। आख़िर में मीर साहब जे लाइ KB जे लाइ बहितरीनु ख़्वाहिशुनि जो इज़हार करियां थो, छो जो हीअ मूंखे उहे ॾींहं बि यादि आहिनि 2004-05 में जॾहिं यूनिवर्सिटी में हूंदा हुआसीं त कंहिं दोस्त ते FIR थींदी हुई या को मसइलो थींदो त असां पहिरीं डोड़ी मीर मंगरी वटि पहुचंदा हुआसीं। असांखां इहा कोन हूंदो हो त भई असां वटि फीस आहे या कोन्हे, असांजी मालिकी थींदी या कोन थींदी। ऐं उन मुस्तक़िल मिज़ाजी सां स्टेमिना सां जेको सिंध जे क़ौमी केस ते हिकिड़े कारकुन जी हैसियत में बि कमु कयो आहे ऐं हिकिड़े प्रोफेशनल वकील जी हैसियत में असांखे तहफ़ुज़ ॾिनो आहे, या घटि में घटि असांजी जेके बि कानूनी मोर्चा आहिनि उन ते मालिकी कई आहे। ऐं उनजो ई सबबु आहे ऐं जो अॼु मीर साहब ऐं KB या सभु दोस्त खटी आया आहिनि। ऐं जेके असांजा दोस्त उन में हिसो आहे उन्हनि सभिनि खे सलाम। जी सर तव्हां साहब हाणे पंहिंजे प्रोग्राम अॻिते वधाईंदे पहिरीं बि चई चुको आहियां त असांजे हिन प्रोग्राम में आयल मुतरक़ सियासी अॻवान ऐं नौजवान जी दिलि जी धड़कन रहियो आहे। ऐं उहे सिंध बार में पहिरियां हिन गुज़िरियल 3 में रहिया, पर बदकिस्मत अकेला रहिया। उनजे
हाणे सिंध यूनाइटेड पार्टी जाखोड़ी किरदार मरकज़ी नायब सदर भाउ रोशन अली बोड़ो साहब जी गुज़ारिश कंदुसि साईं जन अचण पाण ख्याल में इज़हार कनि। भाउ रोशन अली बोड़ो साहब। बुख न पासे का जहिड़ी तहिड़ी जूह जी जुंबश न आहे जा मूसी हले सा का जी मिठो न करे। सदर मजलिस साईं ज़ैन शाह साहब ऐं असांजा बखावड़ी किरदार क़ौमी कारकुन सभ खां पहिरियों तव्हांखे मुबारकबाद KB लगारी मीर अहमद मंगरियो साहब। असां क़ौमी कारकुन ऐं स्टेज ते वेठल सभु मुंहिंजा दोस्त भाउर भेनरूं सभिनी खे सलाम। असां क़ौमी कारकुन नंढियूं नंढियूं कामयाबियूं सेलिब्रेट कंदा आहियूं छाकाणि सम्झंदा आहियूं त नंढड़ियूं फतहूं वॾी जदोजहद लाइ इंस्पायरेशन बि कंदियूं आहिनि, अॻिते वधण लाइ हौसलो बि थींदो आहे ऐं अॻिते उहे कामयाबियुनि तरफ़ वठी ईंदियूं आहिनि। इहे असांजा ॿ क़ौमी कारकुन आहिनि, KB लगारी तोड़े मीर अहमद मंगरियो। ही क़ौमी कारकुन आहिनि, हिननि जी फतह हिकु सोच जी फतह आहे, साईं GMC जे फ़िक्र जी फतह आहे। छाकाणि त ही सॼे पंहिंजे हिन जेको हिननि जो पोरियो आहे वकालत जे पेशे में, उन में घणा वकील वेंदा आहिनि पैसे तरफ़, पर हिननि तरजीह हमेशह पंहिंजे माण्हुनि जी मालिकी, वतन जी मालिकी, ग़रीबनि जी मालिकी, उन्हनि जे लाइ पंहिंजा सभु लखे किरोड़े रुपयनि जा केस छॾे उन्हनि जे लाइ अदालत में बीहंदा आहिनि। उन करे हिननि खे इज़त मिली आहे। जीअं दोस्तनि ॿुधायो न त हिननि जे मदे मुक़ाबिल लखे किरोड़े रुपया हुकूमतूं, पर जेकी नई टही सामाणी आहे इरफान ऐं ॿिया नौजवान जीअं आया त KB नारनि जी गूंज ई सही मीर मीर, या ललकार जेकी हिन KB जी या हिननि नौजवाननि जा गीत, इहा असल में समाज जे अंदरि तब्दीली आणींदी। इहा असांखे अहिड़ी उमेद पैदा थी आहे त समाज तब्दील पियो थिए। हिननि जी कामयाबी अॻु में सजाद असांजो भाउ हिकु कामयाबु थियो, पर अॼु कराची खां वठी घोटकीअ ताईं कश्मीर ताईं क़ौमी कारकुन खटे आया आहिनि। इहा सॼी सिंध जी हिकिड़ो ॾिसूं पिया त जेकी तब्दीली या जेकी गुज़िरियल वेझे माज़ीअ में 2-3 सालनि खां जेको असां सभु साईं ज़ैन शाह जी क़यादत में दरिया बचायो तहरीक में सिंध जे चपे चपे में हलिया आहियूं, इहो उनजो नतीजो आहे। उन करे ई सॼी जेको सिंध जे अंदरि माण्हुनि में नफ़रत पैदा थी आहे। माण्हू चाहिनि था त ज़रूरतमंद माण्हू अचनि ऐं समाज में वकील खां पोइ समाज में जेका इहा सोच जंहिं तरफ़ वेंदी, मूंखे पक आहे त समाज जे अंदरि जेके वॾा वॾा जागीरदार बुत जेके गुंगा ॿोड़ा असेंबलियुनि में वेठा आहिनि, हिकिड़ो ॾींहुं अहिड़ो बि ईंदो जो फ़ाक़ो वञी कंदा। पर हे नौजवानो, इहा तव्हां जेकी आहे शुरू कई आहे न नारा ललकार जारी रखो। जिते बुज़दिल ऐं बेईमान अचनि उते ई चोर करे हुनखे सॼो गद्दार करे हुनखे सॼो, पोइ ॾिसो त समाज जे अंदरि हौसलो हिमत पैदा थिए थी न। हिननि सभिनी जी कामयाबी जो सहारो नौजवाननि ते आहे, छाकाणि ख़ुदि बि नौजवान आहिनि, मूंखां त इलाही नंढा आहिनि, पर हीउ जेको बीठा रहिया मुसलसिल पंहिंजे नौल करे किथां केरु खंबे गुम पियो थिए बीठा आहिनि जवान, दरिया जो मामिलो हुजे बीठा आहिनि। उनजे करे जेकी असां सम्झूं था त असां शुरूआत थी आहे ॿार, मां कुझु वक़्तु अॻे ॿार पॉलिटिक्स ॾाढी ॾुखी आहे, अञा ताईं मूंखे सम्झ में कान ईंदी आहे। रोज़ु असां बहस कंदा आहियूं मीर साहिब सां, ॾाढा हिन जा मामला ॾुखिया आहिनि, पर हिकिड़ी ॻाल्हि सम्झी छॾियो त हिन वक़्तु नौजवाननि हिकु सोच खे वोट ॾिनो आहे। उन्हनि जा जेके वेस्टेड इंट्रस्ट हुआ, इलाही ॿारनि जा वेस्टेड इंट्रस्ट हूंदा आहिनि, उन जा पंहिंजा तालुकात यारियूं दोस्तियूं ग्रुप सम्झ में ई कोन ईंदा आहिनि, असांखे त मूंखे त कोन ईंदा आहिनि। पर हिन वक़्तु नौजवाननि जो फ़ैसिलो करे छॾियो। मां सुबुह मीर साहिब सां गॾु हुआसीं, ॿुधायोमांसि मुंहिंजो हिकिड़ो कटर पीपल हो नौजवान हो साईं, उनखे मूं चयो त बाबा वोट मीर साहिब खे ॾियणो आहे ऐं KB खे ॾियणो आहे। मूंखे चई
तव्हां चओ या न चओ पर असां फ़ैसिलो करे छॾियो आहे सभिनी नौजवाननि त हाणे रिपीटेशन न थींदी। इहा आज़मायल 8-8 सालनि खां वेठा आहिनि त सभिनी तबाही करे छॾिया, असांखे वोट न आहे ॾियणो हिननि खे। सिंध नौजवान वकीलनि जो फ़ैसिलो करे छॾियो। उन करे असांखे हिकिड़ी उमेदु पैदा थी पई आहे त हीअ वकील न सिर्फ़ु बार काउंसिलुनि में, सिंध बार काउंसिल में, पर अॻियां जेकी पाकिस्तान जी जेकी बार काउंसिल ठहंदी उन में पंहिंजो शानदार किरदारु अदा कंदा। अदालतुनि में जो कोई कंट्रोल्ड जुडिशरी आहे उन्हनि में बि मूंखे ख़बर आहे त केबीअ खे घणो करे जेके चोर जज आहिनि उहे ॾिसी भॼी वेंदा आहिनि। हलिया हिते जवान बीह वेंदो अथनि न, पोइ ॿियो न त पोइ घणी कफ़ मथे कंदो आहे। ऐं मीर साहिबु वरी थोरी उनखे सनी मार ॾींदो आहे अख़लाक़ी। उन करे मूंखे पक आहे त तव्हांजी जेकी जुरियत आहे ऐं तव्हांजी जेकी हिमत आहे उहा अदालतुनि में बि जेकी जुडिशरी कंट्रोल जुडिशरी आहे उनजे अंदरि अहिड़े क़िस्म जा माण्हू जेके वतन दुश्मन आहिनि, इंसान दुश्मन आहिनि, उन्हनि खे बि ज़रूरु का सोच थींदी। ऐं तव्हांजे सॼी हिन जेकी जिदोजहद जे करे, छाकाणि अदालतुनि मां जेकर तव्हां इंसाफ़ वठी ईंदो त सॼो समाज तब्दील थी वेंदो। उन करे तव्हां पंहिंजी कोशिशि भरपूर रखो। बाक़ी इहे 27 आइनी तरमीम में ॿियो टियों या इस्माइल वसाण जहिड़ो वेठो आहे, आइन वारनि खे यादि रखणु घुरिजे त इस्माइल वसाण जेके सोच जो नालो साईं GM से जेका सोच ॾिनी, उन करे सिंध जे अंदरि त हाणे 100,000 उन सोच रखंदड़ माण्हू आहिनि। उन ख़बरदार था कयूं पार्लियामेंट में वेठल उन्हनि गदारनि खे त जेकर तव्हां हिन 27 आइनी तरमीम जे ज़रिए वतन विराइण जी कोशिशि कई, पोइ सिंध में तव्हां वापसि ईंदो त भई जूता टंगिया पिया हूंदा तव्हांजे दरनि ते। तव्हां न सम्झो त को यादि करे छॾियो त बिटे बलदियाती निज़ाम में तव्हां सां छा थियो, घरनि मां निकिरी न पिए सघियो, रोटियुनि ते हली न पिए सघियो। ऐं तव्हां हाणे वतन विराइण जो 27 आइनी तरमीमुनि जे ज़रिए असां सम्झूं था त ही न सिर्फ़ु सिंध जे अंदरि पर सॼे मुल्क जे अंदरि गैरतमंद माण्हू मौजूदु आहिनि। ही तारीख़ी वादतूं आहिनि, तारीख़ी वतन आहिनि। उनखे आमिरत जा जनरल ऐं कर्नल पंहिंजे इक़्तिदार खे बरक़रार रखण लाइ अहिड़े क़िस्म जूं हमेशह हिननि जी इहा ख़्वाहिश रही आहे, पर हिननि खे हिन ख़्वाहिश में शर्मिंदा थियणो पवंदो, पोते हटणो पवंदो। मुल्क जे अंदरि अञा माण्हू मुआ कोन्हनि। ज़ैन शाह ज़िंदा वेठो आहे, महमूद ख़ान अचकज़ई वेठो आहे, अख्तर मेंगल वेठो आहे। इहा सोच जेकी वतन दोस्त माण्हुनि जी सोच आहे इहा ताक़तवर थींदी पई वञे। असांखे सम्झूं था पक्का त अहिड़े क़िस्म जूं जेके साज़िशूं थींदियूं उन्हनि खे नाकाम कंदासीं। जिदोजहद लाइ तयारु थियो ऐं इंशाअल्लाह ताला फतेह पंहिंजी थींदी। महिरबानी। त इरफान भाउ असांजे तरफ़ां काउंटिंग कई पई, सभु वकीलनि खे टेंशन में ठहियो आहे त उते वॾो आवाज़ु थियो, धमाको थियो, नारा लॻी विया, हथोड़ा पइजी हुई। पहिरीं रिज़ल्ट जेका आई उहा KB लिगारी जी आई ऐं ताड़ियूं वॼी वियूं। उनखे गुज़ारिश कंदुसि KB साहिब खे त अचनि ऐं पंहिंजो ख़्याल जो इज़हार कनि। था मां पिरा हितां पर्दा हटायां थो पियो, हू कूड़ जी कड़ खणण ते कुॾनि था पिया, मां सच जी साख बचायां थो पियो। पाण खे सचूं ॻाल्हियूं, सिधियूं ॻाल्हियूं ऐं भलियूं ॻाल्हियूं करणियूं पवंदियूं। उहा वक़्त जी ज़रूरत आहे ऐं वक़्तु हाणे कंहिंखे माफ़ न कंदो। ही अदा जी रोशन साईं, अदा अमीर थेबो वेठो आहे, इन्हनि त पाण ॻोठनि में विया अदा वठंदा था वठनि। कहिड़े माण्हू, कहिड़े दोस्त, कहिड़े साथी उन में पंहिंजो किरदारु अदा न आहे कयो। ही का नंढड़ी ॻाल्हि न आहे। जेको माण्हू नंढड़ी ॻाल्हि सम्झे थो उहो ओतिरो ई ग़लतफ़हमी जो शिकार आहे जेको माण्हू सोचे त हाणे हिन राति खां पोइ सुबुह न थींदी। जेका इलेक्शन कानून जो वज़ीर विढ़े उहा इलेक्शन मामूली कीअं थी सघे। जंहिं इलेक्शन लाइ ज़ियाल अंजार कुसियालिया दामन बरकातो वते सौड़ियनि घटियनि में डोड़ींदो ऐं वकीलनि जे कढ काए पवे, उहा इलेक्शन मामूली कीअं थी सघे थी। जंहिंजे हथ में रेंजर्स हुजे, जंहिंजे हथ में पुलिस हुजे, जंहिंजे हथ में इंतज़ामिया हुजे, सॼो कार वहिंवार हुजे, उहा इलेक्शन भला मामूली कीअं थी सघे थी। अॼु उन्होंने हिकिड़े 5 स्टार होटल में मंडी साईं सजाई आहे। साईं मीर साहिब इन ॻाल्हि जो गवाह आहे।
मूंखे तो उन्हनि जी ज़रूरत ई नथी थिए जो दावत ॾेई सघनि, ज़रूरत नथी थियनि त फोन करियूं। ऐं आउं चवां थो त फ्रेंडली सजा साहब फ्रेंडली अपोजिशन जा ॾिठी हूंदी ऐं असां जहिड़ा माण्हू असां सां इमदाद महमूद शाह खे ॾिठो असेंबली जे ॿाहिरां अकेलो टुआल विछाए वेही रहंदो, ज़ाल अंजार अचे ॾिसूं छा आहे, क्या पिद्दी का शोरबा। हाणी त कामिल पोता आहिनि, हाणी त मेरे जहिड़ा जवान पोता आहिनि। हे त 28 त परे जी ॻाल्हि आहे। हिकिड़ो माण्हू खे सकाए विझंदो आहे। ॻाल्हि सिर्फ़ु हिकिड़े माण्हू जे ॻाल्हि जे वज़न जी आहे, तो उहो बीहे किथे थो। साईं ज़ैन शाह साहब ऐं सिंध जा माण्हू अदड़ियूं भेणूं यकीन करियो, आउं तव्हांखे ॿुधायां वकील त उहो ई वोट ॾीनि था। हे असांजा भाउर वेठा आहिनि, नारा आहियूं, असांखे हुन सां उत्साह पैदा थिए थो त असांखे दोस्त चाहिनि था। उन्हनि जी महिरबानी, उन्हनि जा लख एहसान। पर यकीन करियो इन्हनि 4-5 ॾींहंनि में मुंहिंजी फोन मूंखे 20 दफ़ा चार्ज कई हूंदी। सिंध जो कोई नाई, कोई मोची, कोई ग़रीब, कोई मिसकीन, कोई लाचार, जंहिंखे आउं सुञाणा जंहिंखे न सुञाणा, मुंहिंजी भेण उन मूंखे फोन कई हूंदी, बाबा तूं खटे वियो आहीं, तोखे मुबारकूं हुजनि। ही छा आहे? ही सिंध जी उहा मोहबत आहे जेका मोहबत जंहिं बि हिन सां मोहबत कई, सिंध उनखे व्याज तौर ते ॾहूण में मोहबत मोटाए ॾिनी। असीं ॾाढा निढड़ा माण्हू आहियूं। इस्माइल साहब जहिड़ा माण्हू, अदा बदर जहिड़ा माण्हू, अदी यासमीन वेठी आहे, पंहिंजो अदा असांजो यगानो वेठो आहे, रोशन बुरड़ो साहब, अहिड़ा दोस्त, अहिड़ा ख़ूबसूरत दोस्त जेके ही यकजा बीहण वारा। हिन पासे ॾिसूं आज़ाद बीठो आहे, केतिरा दोस्तनि जा नाला वठूं। हीअं हेठि वञूं त धणी वे सोलंगी जहिड़ा दोस्त, अहिड़ा ज़ुल्फ़कार थेबो यगानू मस्तानू, बाबा लिखणो आहे भला हल कुझु असर थिए न थिए, पर भला हिकिड़ी पोस्ट मन लिखी छॾियूं। अहिड़े क़िस्म जा दोस्त। दुनिया में हर शइ जो असर थींदो आहे, का बि शइ फरशुदा न हूंदी आहे। अचो पाण हिननि इलेक्शननि ते नज़र जोड़ायूं। साईं मुंहिंजा, आउं इन ॻाल्हि में बि यकीन नथो रखां, सजा साहब दो पुट सिंधी हुजे, साईं गद्दार हुजे, छा कंदासीं? गिची में बदंदासीं। वॾो नालो साईं फिलाणू, अल्लामा, मुफ्ती, कुदसी आलिया, तामनो, बरकातो, पर गद्दारनि में पहिरें नंबर ते बीठो हुजे। अदा तुंहिंजी सिसी न लाहे छॾिजे, जेको पंहिंजे माण्हुनि जी ॿोली ॻाल्हाई थो, पंहिंजे माण्हुनि जे नाले ते वोट वठी थो ऐं पंहिंजे माण्हुनि जा सौदा वञी करी थो। असीं चऊं था यहूदी हुजे, ईसाई हुजे, काफ़िर हुजे, मुसलमान हुजे, शियो हुजे, सुन्नी हुजे, हिंदू हुजे, कश्मीरी हुजे, पठान हुजे, पंजाबी हुजे, केर बि हुजे, पर उहो बीठल असां सां गॾु हुजे मज़ाहिमत में, उहो माण्हू असांजो आहे। असीं हाणे ॿोलियुनि में, रंगनि में, नस्लनि में, इन्हनि शयुनि में, इन्हनि ॼारनि में नथा फासणु चाहियूं। असांखे घणेई तव्हां ॼार आहियां। ॻाल्हि ॿुधो दोस्तो, के शाइर केॾी भली ॻाल्हि कई आहे। असांखे छा घुरिजे? चई त तूं भले असां जूं ज़बानूं कटाए छॾ, पर असां जूं निगाहूं चवंदियूं ही बड़वतन ऐं ज़िल्लतन जो निज़ाम असांखे क़बूल न आहे। सॼो मुल्क फौजिस्तान करे छॾियो, हर माण्हू खे खणी वञो विदाउट ट्रायल। तव्हांखे पंहिंजे इदारनि ते भरोसो कोन्हे। मूंखे सजा चंडे जी उन ॾींहुं ॻाल्हि ॾाढी भली वणी। बाबा अदालतूं को मूं त कोन ठाहियूं आहिनि, मूं ठाहियूं आहिनि छा? भला उन्हनि अदालतुनि मां तव्हां मुतमइन न थियो, तव्हां फौजी अदालतूं ठाहे छॾियूं। तव्हां वटि हाणे फौजी अदालतूं मौजूदु आहिनि मुल्क में, पोइ बि तव्हां माण्हुनि खे खणी हलिया वञो छो? ऐं पोइ चओ असीं न ॻाल्हायूं। इहा ॻाल्हि असीं
बरमला चवण लाइ तैयार आहियूं त इहो तव्हांजो ग़लति फ़ैल आहे, ग़लति अमल आहे ऐं इन्हनि सां को बि मुल्क जी ख़िदमत न थींदी। असीं हर माण्हू जी पंहिंजी सोच आहे साईं, असीं त फाटल दोल आहियूं। ऐं सिधी ॻाल्हि चवंदो आहियां, अॼु दोस्त वेठा, ताज साहिबु वेठो, ॿियो माण्हू वेठो, मुंहिंजो साईं हिकिड़ा माण्हू आहिनि साईं जीएम साहिब जी पोइ ज़िंदगी किथे ॻाल्हाइनि था त साईं जीएम साहिब अलहदगी पसंद जो नारो आयो, सिंधु देश जो नारो आयो, साईं अलहदगी पसंदी वारी ॻाल्हि ते बीह रहियो। मुंहिंजो बाबा साईं को ज़रूर जॾहिं पाकिस्तान पे ठाहियो, कायदे आज़म जी त एतिरी महिनत ई कान हुई, साईं को पाकिस्तान लाइ हिकिड़ो ख़्वाब त ॾिठो हूंदो, उहा त डिबेट ई न थी आहे त साईं कहिड़ो पाकिस्तान चाहींदो, उहो कहिड़ो पाकिस्तान हो। कुछ असांजे दोस्तनि चयो बाबा कायदे आज़म वारो पाकिस्तान, कायदे आज़म खे त पाण खे ई वीचारे खे ख़बर कान हुई। पोइ हुनखे मिड़े यारनि दोस्तनि वठी सम्झाए बाबा हीअं थींदो हीअं थींदो। उहो असां वांगुरु बैरिस्टर माण्हू सॼो ॾींहुं आहिनि हणियो कच्छ में, ॿुधाई न दिस एंड दैट, ॿुधाई न हुनखे त ॿोली जो बि वॾो मसइलो हुन सां। हे जेको ॿियनि माण्हुनि हिते कमु पियो कयो, साईं जीएम साहिब जा माण्हू उन्हनि जो हिकिड़ो ख़्वाब हो हिन मुल्क खे ठाहिणु, उहे माण्हू उन्हनि जो ख़्वाब केॾां वियो। असीं उहो पाकिस्तान चाहियूं था, असीं चाहियूं था त नंढनि वॾनि क़ौमनि जी इज़त हुजे, असीं चाहियूं था नंढनि वॾनि क़ौमनि खे महसूस थिए उन्हनि जा वसाइल उन्हनि जे हथ में आहे। असीं इहो नथा चाहियूं त बाबा ही साईं हिननि जेके साईं तव्हां चयो त उन्हनि मज़बूत कयो उन्हनि तुरियनि खे। अॼु मूंखे हाई कोर्ट जे हिकिड़े जज साहिब नियापो कयो, अला के बि साहिब खे चइजे असां अञा 19 ते वेठा आहियूं, जहिड़ो अची न करे, मुंहिंजो पोइ अफ़ाल सिधा करियो, जहिड़ो थींदो अॼु न थिए सुभाणे थींदो, आउं न कंदुसि ॿियो कंदो, ॿियो न कंदो टियों कंदो, पर थींदो त सही न। माण्हू तव्हांखे छॾे ॾींदा, तव्हां माण्हुनि जो इहसाल कंदो, माण्हुनि खे ज़लील कंदो, माण्हुनि खे ख़्वार कंदो, माण्हू तव्हांखे छॾे ॾींदा। साईं 33 मेंबर आहिनि सिंध बार काउंसिल जा, थोरो डायनामिक्स ॿुधायां, 33 मेंबर थींदा। असीं सभु जेके दोधा पुट चूंडिजी आया आहियूं उहे 33 आहियूं। हाणे उन्हनि 33 मेंबरनि जी वरी पाण में इलेक्शन थींदी। कल्ह खां वठी मीर साहिब ऐं लॻा पिया आहियूं सॼा ॿिया चया हाणे ख़ुदा जे वास्ते दोस्तनि खे गॾु करियो, हेॾां करियो होॾां करियो। को ॿोली खणियो पियो हले, 2-2 किरोड़ मिलंदई, सुधरी पवंदे, सुठो थी पवंदे, सुखियो थी पवंदे, पोइ सताबो थी पवंदे, पोइ गाॾी हूंदई। अब गाॾी छा हूंदी? चलो हले ॿुढे पालारी मां निकिरी वञी पाम सिटी में वेंदुसि, इहो इनकलाब ईंदो न। ॿियो कहिड़ो तव्हां मूंखे ॿुधायो आसमान किरी पवंदो? सिटी गाॾी खपाए डबल कैबिनिंग गाॾी ऐं लग्ज़स में चढ़ी वेंदुसि, कहिड़ो इनकलाब ईंदो? क़ौम लाइ छा थींदो? माण्हुनि लाइ छा थींदो? उहो माण्हू जेको रोड ते वेठो आहे, असां ऐं तव्हां में उमेदूं लॻाए वेठो आहे, उन जी ॻाल्हि केरु कंदो? उमर जो सुबेदार सोलंगी लिखियो आहे न, असांजा रेट वधायो, असीं त विकामणी चाहियूं था। बसि असांजो रुगो रेट लॻायो, बिस्मिल्लाह। आउं चवां थो उहे माण्हू जेके होटल में अड़ी गॾु थिया आहिनि, मूं उन्हनि खे चयो बाबा ही तव्हां ते ऐं असां ते सभिनी ते फर्ज़ आहे। हिननि जा हेॾा प्रोफाइल ठाहिबा जी क्रिकेटर कोन ईंदो आहे, कटली एम्ब्रोस साईं तस्वीर अची वई, गद्दार नंबर 1 सिंध में। हिननि खे हाणे लिखण जी घटी न मिलणु घुरिजे, सिंधी माण्हू खे ख़बर हुजणु घुरिजे के बि लिगारी छा कयो, फलाणे छा कयो, हिन छा कयो, हुन छा कयो। 26 आइनी तरमीम अदालती निज़ाम आहे किथे? सिर्फ़ु असांजो गुज़ारो आहे, असीं कंहिंखे ॿुधायूं नथा साईं। दुकान असांजी खुलियल आहे, हाणे असीं कीअं दुकान बंदि करियूं? 4 पैसा था कमायूं, का शइ कान्हे। जहिड़ा मुख़्तियार कार वेठा आहिनि, सचो न कुल वञी कटरायो। यकीन करियो का हिकिड़े ज़रा पर बि ॻाल्हि कान्हे। हा, 2 माण्हुनि जो थोरो घणो कमु कनि था। हिकिड़ो उहो जेको मालदे साहिब खे, ॿियो उहो
जेको हुननि खे ख़बर हुजे इहो असांखे अञा मथे वठी वेंदो। टियों उहो जेको फास्ट बॉलर आहे उनखे ख़बर आहे इहो मथो फाड़े छॾींदो, थोरो थोरो ॾेई छॾियो सॼे बाग़े खे। चोथे कहिड़े माण्हू जो कमु थो थिए, ही PhD'नि मां सिखंदा। मूं चयो बाबा जेको माण्हू जाइल आहे, उपट आहे, हरामी तरीन माण्हू आहे, साईं मैं अची ॿधो चवंदा बाबा साईं GM साहिब अची वञे, साईं वॾो पलीजो साहिबु अची वञे, हिनखे सम्झायो मैं खे ही हेॾां वेंदी, ॿुधो न मैं सम्झंदी, उनखे आहे मोचड़े जी ज़रूरत, लठ जी ज़रूरत। तंहिं करे समाज में हिननि जेको ज़ुल्म कयो आहे, इहे जेके तोता पुट पहिरीं कटे आया पाकिस्तान साईं 20 सालनि खां कब्ज़ो आहे। तव्हां मूंखे ॿुधायो ही जेका तव्हां ऐं असां सफ़र पिया करियूं, ऐं को इमरान ख़ान जो नुमाइंदो कोन आहियां, माण्हू खे सम्झंदा आहिनि PTI में हलियो वियो हले, केॾां ॾींहुं भाॻो काॾे वियो हलियो आहे, इहा ॻाल्हि कान्हे। राति जो 3 बजे कोर्ट खोल रही अथनि सुप्रीम कोर्ट, बूस्टर डोज हणी पंहिंजे पाण खे इहे निभागा जज, को शुगर पेशेंट, को हार्ट पेशेंट, उहे खड़ा आया आहिनि। यस मिस्टर व्हाट इज योर केस, ॿुधी नथा मरो, ही सुप्रीम कोर्ट आहे मुल्क जी, 128 नंबर ते तव्हां वञी छॾियो आहे उन अदालती निज़ाम खे। हाणे त अञा हले नंबर ई कोन्हे उनजो। ही कहिड़ो मुल्क आहे, छा आहे? असीं हिन जा ख़ैर खवां आहियूं, सॼण आहियूं, चऊं था बाबा सवलो हलायो, सवलो हिनखे रेगुलराइज़ करियो। 52 जो आहिनि, वरी उबूरी आहिनि, वरी ही आहिनि, वरी हू आहिनि, वरी 62 जो आहिनि, वरी 63 जो आहिनि। इस्माइल वसाण जहिड़ा तॾहिं चमाटू पिया आणनि उनखे हफ़ीज़ पीरज़ादे खे। अरे बाबा क़ौम दफ़न करे छॾे, ही सही हो? 73 जे आइन में क़ौमनि जो तस्वर किथे हो? भला हिन दीवार जो को मज़हब थींदो आहे छा? दीवार जो को मज़हब आहे छा? स्टेट या के मज़हब थींदा आहिनि छा? स्टेट में तो हर क़िस्म जो माण्हू रहंदो आहे, पर उन वक़्तु कुछ दोस्तनि उन जी ॻाल्हि सम्झी, कुछ न बजे 3 बजे कोर्ट खोल रहा है। हिकिड़े चूंडियल वज़ीर आज़म खे कॾहिं फिटो कयूं, उहो डायरी खणंदो ताईं रोईंदो हलियो वियो पंहिंजे घर, उतां खां हलियो वियो अडियाला जेल। हिकिड़ो असांखे अहिड़ो निपट चरियो वज़ीर आज़म ॾिनो, भला अदा नवाज़ शरीफ़ खे करियो, टको पैसो को मज़ाहिमत का ॻाल्हि का को करे, उनखे त चुप जो रोज़ो आहे। अले छा कयो अथनि? आउं चवां थो ख़ुदा साईं को मुंहिंजो गॾिजी टिकेट करियो, ऐं नवाज़ शरीफ़ खां पुछां त सही, साईं तोखे का अहिड़ी गोरी खाराई अथनि, टेबलेट खाराई अथनि, छा मसइलो आहे? कुझु ई छो कोन थो? हिकिड़े दफ़ा साईं को ज़ुबान मां को लफ़्ज़ कढ न, हुन चरीअ खे कयो अथनि, उहो डोनाल्ड ट्रंप जे पोयां ही बीठो थो करे। अवा ही रियासतूं आहिनि, ही मुल्क था हलनि, असांखे चवंदा आहिनि हिननि जी ज़ुबान वॾी आहे, ही ॻाल्हाइनि घणो था, अब ॻाल्हायूं बि न छा? दोस्तो घेराव थींदो, हिननि जा महिरबानी कजो, हिकिड़ो कमु कजो, हिननि जा फोटू ईंदा दोदन पुटनि जा जेके सिंध जे नाले ते वोट वठनि था, ही कहिड़ी होटल में विकाणा, कॾहिं विकाणा, किथे विकाणा, कंहिं सौदो कयो, छा हो, उनजो आड़ती केरु हो, किथे जो, ऐं उहे ॿुधनि बि पिया। उहो त चवनि था ही बिशनी अची किथां वियो आहे। मुंहिंजो सिंध जो मिरासी आहियां, दौलारी आहियां, तोल खणी तव्हांजे लाइ सॼी सिंध में वेंदुसि, मुंहिंजो खटण मटण जा मसइलो न आहे। मूं पहिरें ॾींहुं चयो 2 लख भरिया अथमि, 15 ॿारनि में वञी मूंखे तव्हांखे ज़लीलो ख्वार करिणो आहे, तव्हांजा कुर्तोत ॿुधाइणा आहिनि। ही दोस्त वेठा आहिनि, उन ॾींहुं इलेक्शन वारे ॾींहुं मूंखे अमरान चयो ही तूं पंहिंजी इलेक्शन ख़राबु पियो करी। मूं चयो मूंखे उहो माण्हू ग़ैरतमंद वोट ॾे जेको हिन मुल्क में एस्टेब्लिशमेंट जे ख़िलाफ़ हुजे, जेको ज़ियालंजार माफ़िया जे ख़िलाफ़ हुजे, मूंखे उहो माण्हू वोट ॾे। असां नारायणी माण्हुनि खां वोट वरिता। राधा रोशन सही चयो, पीपल्स पार्टी जा इलाही दोस्त उन्हनि चयो यार ॻाल्हि ॿुध, असीं फाथा पिया आहियूं, पर ॻाल्हि तूं सही थो करी, कसम सां वोट तोखे ॾेई आया आहियूं। छा कनि माण्हू साईं?
हाँ कुछ आसरो थियो आहे, को मेन थियो आहे, तव्हां को ॾियो ॿारियो साईं, असीं बि तव्हां सां गॾु आहियूं। बाक़ी ही जेके मश्करियूं हलनि पियूं, कॾहिं तहरीकूं कंहिंजे कंट्रोल में ई न रहंदियूं, न को लीडरनि जे कंट्रोल में रहनि, न को केबी लिगारी जे कंट्रोल में रहनि, न को वड़ा एच जे कंट्रोल में रहनि। ये जेके 27-28 साल जा शागिर्द आहिनि, जेकॾहिं इहे करे निकिरी पिया यगाना थी ऐं रोड भरिजी विया, तव्हांखे घटि ई न मिलंदी। 7 करोड़ माण्हू सिंध में रहे थो, तव्हां केतिरो माण्हुनि खे दॿाईंदो? हवा हिकिड़ो ट्यूब आहे, हुन में हवा भर भरां नेठि तो फाटंदो। तंहिं करे दोस्तो महिरबानी करियो, जिन पीढ़ी क़ाइमु कई आहे चौपाई माल जी विकामजण लाइ, अचो असां तव्हांखे वठूं, ख़रीद करियूं। तंहिं करे उन्हनि खे ख्वार करिणो आहे, अहिड़ो ख्वार करिणो आहे जीअं असां हींअर बबर लोहे खां पोइ लॻा पिया आहियूं इन्हनि अमराउनि खे, ताकी उहे हिकु टके जा थी वञनि। छो जो सिंधी माण्हू वीचारे ॿाराड़ी जे माण्हू खे ही मोबाइल पाइण लाइ रहमत थी आयो आहे। ॻोठु वेठो आहे, गाह जी भरी करियो बीठो आहे, उहो बि ॾिसे थो अदा फिलाणो केबी लिगारी गदार थी वियो, उते गाह कंदे मूं ते लानत जो वसकारो आहे, मूंखे ख़बर ई कान्हे। अहिड़ो कमु कबो। पलीजो साहब वॾो चवंदो, थुक थुक उछलाइजे, उहा समुंड थिए, उन थुक में ई ॿुॾी मरी वञे। अहिड़ो कमु कबो इंशाअल्लाह ताला। दोस्त, सिंध बार काउंसिल में आऊं ॿियनि जी ॻाल्हि नथो करे, आऊं पाण वेठो आहियां, अचे भला दो पुट अचे, ऐं ॾिसांसि, वरी पुछोसि त सही, भाई ज़ुल्म ई कोई तो मूंखे ॿुधाए त सही, बिजराणी लिगारी मायूं वीचारियूं, माई माना ग़रीब मिसकीन, उन जूं काठियूं बंदि, उहा वञे थी नंढड़ी ॿारड़ी खणी, हिन सोन जहिड़ी सिंध जी माउ उहा खणी वञी उन दरिया हवाले पाण खे थी करे, हिनखे शर्म नथो अचे। पुछंदा गारियूं था ॾियो, और गारियूं तव्हांखे केरु थो ॾे? चवंदा सुधारा आणो। हिकिड़े माण्हू, आख़िरी ॻाल्हि कयां थो साईं, मूंखे ॿुधायो हिन हैदराबाद शहर में हिकु महीने में 85 करोड़ रुपया अचनि था। घणा? 85 करोड़ रुपया। स्प्रे न आहे, शहर जा माण्हू 90% डेंगी में पंहिंजा ॿार खणियो, को हुन अस्पताल में वेठो आहे, को हिन अस्पताल में, को हिन अस्पताल में। तव्हां त माण्हुनि जो माना माण्हुनि खे ज़लील करे मारियो आहे। अॼु मूं ॻाल्हि पई कई, हिकिड़ो माण्हू इश्क में मोहबत में कंहिं बि रंग में तो चवे, बाबा सिंधु देश मुक़दर आहे, साईं GM सैयद रहबर आहे, इश्क अथसि, मोहबत अथसि, गद्दार आहे, जेको तव्हां सम्झो, पर गुनाह थी वियो आहे न। सुमरा होटल जे साम्हूं बि हुन नारो हयो आहे, इहो एतिरो गुनाह अथसि न भला। ॿियो माण्हू हर महीने 85 करोड़ रुपया हिन मुल्क जा खाई वञे, ऐं हुनखे तव्हां हार ऐं ढोल वॼाईंदा वतो उन माण्हू जे पोयां। इहो माण्हू गद्दार वॾो आहे, या हू जेको नारो आणे थो उहो गद्दार आहे? तव्हां कंहिं सां टोपटाड़ियूं करियो था, असांखे अहिड़ी ॻाल्हि क़ाबिल क़बूल न आहे। दोस्तो, असां ई सुञाणे रस्तो इख़्तियार कयो आहे, सिंध जूं मोहबतूं असांजे झोली में आहिनि। असां सम्झूं था केर बि माण्हू हुजे उहो अॻियां थींदो, असीं हुन जा सिपाही थी कमु कंदासीं। इलाही माण्हुनि मूंखे ताना ॾिना, अदा बबर लोहे में घणा वड़ा अच जे पोयां हेॾो कद 7 फुट जो माण्हू, तूं वठि वठां चवी पियो त मुंहिंजो इमाम आहे ऐं सिपाही आहियां। छो? मुंहिंजो इन करे असांखे कंहिं शइ जी फ़क़ीर माण्हू आहियूं, सूफ़ी माण्हू आहियूं, लालची कान्हे। अॻवाणी हुजे, चंग मुड़सी हुजे, नालो हुजे, इज़त हुजे, ही हुजे, बाबा इज़तूं सभु हला वठ आहिनि, जंहिंखे ॾियणी हूंदी पाणे चूंडे ॾेई छॾींदो। असांजो कमु आहे पंहिंजे माण्हुनि सां गॾु बीहण, ऐं उहो बीहंदासीं। आख़िर में फैज़ अहमद फैज़ जूं ॿ सिटूं आहिनि, है हिम्मत तो कर फिरदौस से बरी अपनी, मांगी हुई जन्नत से दोज़ख का अज़ाब ही बेहतर है। महिरबानी। असरार चंग साहब लेटा हुआ, उनखे ॿ टे लफ़्ज़ ॻाल्हाइण जे लाइ जिन दावत ॾिठी, आउं दावत ॾियां थो, अची पंहिंजे ख़्यालनि जो इज़हार करे। असरार सेरनि जी थी वेंदी साख सवेरनि जी, जे वाघ वठी आ ॾेरनि जी, जे वाघ वठी आ ॾागनि जी, छो कान कढी आ ॾेरनि जी।
ओ शाल उकाबन सां अटका मां वाहर थी वाहिरनि जी। दोस्तो जीअं सिंध जीअं तव्हां ऐं असां सभिनी जी गॾियल हक़ जदोजहद। अॼु जो प्रोग्राम जंहिंजो मौज़ू त उन्हनि दोस्त असांजा मीर मंगरियो साहब उन्हनि खे ऑनर ॾियणु आहे, गॾोगॾु KB लगारी साहब। पर मुंहिंजे ख़्याल में उन्हनि जे लाइ वॾे में वॾो ऑनर इहो हूंदो त जीअं उन्हनि जी सॼी ज़िंदगी रही आहे हमेशह जदोजहद जे मैदान में। मीर साहब हिकिड़ी तकरीर में बि चयो का प्रोग्राम में ने पंहिंजे इलेक्शन कैंपेन जे दौरान त जेकॾहिं असां खटी आयासीं तॾहिं बि जदोजहद जे मैदान में हूंदासीं, जेकॾहिं हारे वियासीं तॾहिं बि जदोजहद जे मैदान में हूंदासीं। सो मीर साहब जे ते ॻाल्हाइण जे लाइ इहो हिकिड़ो जुमिलो ई काफ़ी आहे त हुनजी सॼी ज़िंदगी जेका आहे उहा जदोजहद जे मैदान में गुज़री आहे। KB लगारी साहब बि, बल्कि हीउ सॼो लॾो असांजो जेको आहे, हींअर मां ॿ टे लफ़्ज़ जेका असांजी हींअर मुजविज़ा 27 आइनी तरमीम अचे पई उन में असां अॻु में ऐलान कयो त असां उन जे ख़िलाफ़ भरपूर तहरीक हलाईंदासूं। उन सिलसिले में असां हैदराबाद में कन्वेंशन जो बि ऐलान कयो ऐं मां दोस्तनि जे साम्हूं इहो ऐलान कयां थो हींअर त असांजो उहो जेको कन्वेंशन आहे ऑल सिंध लॉयर्स कन्वेंशन उहो सैटरडे जे ॾींहुं असां हैदराबाद हाई कोर्ट बार जे अंदरि करणु वञूं पिया। उन में असां दावत ॾियूं था सॼी सिंध जे वकीलनि खे। असांजी इहा पहिरीं शुरूआत हूंदी। पहिरियों असांजो इहो कन्वेंशन हूंदो जंहिंमें असां 27 आइनी तरमीम जा जेके नुक़सानात आहिनि उन ते बि असांजा जेके कानून जा माहिरीन आहिनि उहे ॻाल्हाईंदा ऐं उन ते करारदाद बि पास कंदासूं। गॾोगॾु असां पंहिंजो नेक्स्ट जेको असांजो लाइअमल हूंदो त असां इन जदोजहद खे कहिड़े तरीक़े सां अॻिते वधाईंदासूं, कीअं अॻिते वधाईंदासूं ऐं उन जे ख़िलाफ़ु जेका भरपूर मज़ामत हूंदी उन जो तरीक़ेकार छा हूंदो उहो सॼो असां उन कन्वेंशन में ऐलान कंदासूं। दोस्तनि जी वॾी महिरबानी, जन इज़त ॾिनो, मान ॾिनो। अॻु में ई चई चुको साईं तेबो साहब त टाइम शॉर्ट आहे, सो मुख़्तसिरन सभिनी दोस्तनि